अस्सलाम वालेकुम हमसरी जे पढ़ंदड़नि ऐं हमसरी यूट्यूब जे ॾिसंदड़नि खे अॼु असां सां गॾु हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंखे सॼी सिंध में तमामु घणो सुञातो वञे थो ऐं ॾाढो मान ॾिनो थो वञे। काविश अख़बार जो न्यूज़ एडिटर अदा न्याज़ पवार असां सां गॾु आहिनि ऐं उमेदु आहे त सभु उन जे इंटरव्यू खे शौक़ सां जेको आहे सो ॿुधंदा ऐं इंजॉय कंदा ऐं सहाफ़त जे बारे में असांखे काफ़ी ॼाण मिलंदी। अचो था पहिरीं न्याज़ साहब खां जेको आहे संदन तारुफ़ वठूं। अदा पहिरीं तव्हां पंहिंजो हिकिड़ो मुख़्तसिर असांजे पढ़ंदड़नि खे ऐं ॿुधंदड़नि खे जेको आहे तारुफ़ ॾियो जेको ऑफिशियली जेको आहे ज़रूरु हुजणु करे। महिरबानी अदी ॾाढो सुञाणनि था। जी जी वॾी महिरबानी। सभ खां पहिरीं त मां तव्हांजो तमामु घणो थोराइतो आहियां ऐं हमसरी सथ जो तमामु घणो थोराइतो आहे ज़ाती तौरु तव्हांजो ऐं तव्हांजे इदारे जो तव्हां मूंखे इन लाइक़ु सम्झो जो मुंहिंजो तव्हां इंटरव्यू कयो पिया या ॻाल्हि ॿोल कयो पिया ऐं हीअ सची ॻाल्हि पुछो त हीअ को रवाजी जुमिलो कोन्हे। मां पंहिंजी दिलि सां चवां थो छाकाणि त आउं हमसरीअ जे मुस्तक़िल पढ़ंदड़नि मां आहियां ऐं उन जे मयार जो जेको आहे न क़ाइल आहियां। मूं ॾिठो आहे त हमसरी तव्हांजे इदारत हेठि जेके बि पर्चा निकिता आहिनि उहे सिंधी अदब जे हवाले सां ऐं सिंधी समाज में जेके मुस्तक़िल तरह सां तब्दीलियूं अचनि पियूं उन्हनि जी तव्हां ते उन ते तमामु गहरी नज़र आहे। जॾहिं तव्हांजो किताबु प्रिंट शेप में ईंदो तॾहिं बि मां रेगुलर वठंदो हुउसि ऐं हाणे जॾहिं तव्हां ऑनलाइन कयो आहे त बहरहाल उहो मूंखे अॻे खां सस्तो थो पए छाकाणि जो मां हुनजी प्रिंट आउट कढाए थो वठां ऐं प्रिंट आउट कढाए ऐं उनखे जेको आहे बाइंड कराए मां रखां थो। ऐं पोइ वरी जिन दोस्तनि ऐं अहम शख़्सियतुनि जा तव्हां इंटरव्यू कया आहिनि उहे तमामु वॾियूं ऐं कदावर शख़्सियतूं आहिनि जिन सिंधी अदब में ऐं सिंधी समाज में तमामु घणो कमु थियल आहे। तव्हां उन ई साॻीअ सथ में मुंहिंजो इंटरव्यू कयो पिया उहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ु आहे, मुंहिंजे लाइ हिकिड़ो आनर आहे। मां तव्हांजो थोराइतो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि बि आउं ॿुधाईंदो हलां त नॉर्मली मुंहिंजो जंहिं नमूने जो कमु रहियो आहे अख़बार में रेडियो ते टेलीविज़न ते मूं ॿियनि कमनि सां गॾो गॾु इंटरव्यूज़ जो कमु तमामु घणो कयो आहे ऐं हज़ारनि में नथो चवां पर वरी डिजी जो हज़ार जे थोरो वेझो इंटरव्यू मूं बि कया हूंदा पर अॼु पहिरियों दफ़ो जेको आहे सो इंटरव्यू ॾियां थो पियो सो मूंखे अंदाज़ो थिए पियो त जेको इंटरव्यू ॾींदा आहिनि उनजे दिलि जी धड़कन कीअं हूंदी आहे। वठण वारे जो परवाह न हूंदी आहे उन्हनि कुझु त न ठहियलु हूंदो आहे। ॾियण वारो जेको आहे सो उहो घबराईंदो पियो आहे। सो तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा हाणे तव्हां मुंहिंजो तारुफ़ पुछियो आहे त पोरियत क्लास जो मां माण्हू आहियां ऐं मुंहिंजो वालिद साहिब जो नालो मोहम्मद इब्राहिम पंवर आहे। पाण असांजे ॻोठ शादीपली आहे उमरकोट ज़िलो उन में असां बाबा रहियो पढ़ियो हुते ऐं बाबा जी 50s में जेका असां उन दौर में मैट्रिक थियल हुई ऐं असांजे ॻोठ जो शायदि पहिरियों बाबा हो जंहिंजी तइलीम हुई ऐं पढ़ियो न त नॉर्मली असांजे ॻोठ जा जेके ॿिया बाबा जा मिट माइट सौट मासात सभु जेके हूंदा हुआ उहे या त ॿकरियुनि चारण जे कम सां हूंदा हुआ या वरी ॿनियूं संभालींदा हुआ या वरी जेके असांजे शहर में दुकान हूंदा पोइ रिस्की जा हूंदा कपिड़े जा दुकान हूंदा उहे उन में हूंदा। उहो ॾाढा मुंहिंजो निक मोहम्मद पंवर साहिबु उन्हनि बाबा खे पढ़ायो। विरपुखास में आया बाबा त पढ़िया उतां उन खां पोइ मैट्रिक कयो उन खां पोइ हैदराबाद मां उन्हनि इंटर कई। सो हीअ आहे मुंहिंजे फैमिली जो बैकग्राउंड। मां बि बाबा सां गॾु मुंहिंजो जनमु शादीपली में थियो 15 जुलाई 1963 में ऐं मुंहिंजी अम्मा हैदराबाद जी हुई नारेजा फैमिली सां ऐं उन्हनि ॾींहंनि में को बाबा जी का माइटियाणी हुई उहा हैदराबाद में रहंदी उन छोकिरी ॻोल्हे बाबा खे ॾिनी उहा मुंहिंजी अम्मा मुख़्तियार बेगम। सो उहा शहर जी छोकिरी हुई पर उहा पोइ बाबा जी शादी जे करे ॻोठ अची वई ऐं पोइ उन ॻोठ में जेका हुन ज़िंदगी गुज़ारी उहा पोइ असां ॾिठी ॾाढी मुश्किल ज़िंदगी हुई जेका थींदी आहे नॉर्मली। बाबा जी तबियत पंहिंजी हुई हुन जेसीं ताईं आऊं को वञी 12-15 सालनि जो न थियो हुउसि तेसीं ताईं बाबा किथे हिकु जॻह ते टिकी नौकिरी कोन कई। कॾहिं किथे नौकिरी कॾहिं किथे हुनजा मुख़्तलिफ़ सबबु हूंदा जेको मां सम्झो या मूंखे अम्मा ॿुधायो त जेको बि 2 नंबरी कमु हूंदो तुंहिंजो पीउ न कंदो नतीजे में पोइ मुश्किलात में हूंदो ॻाल्हाईंदो थोरो बिल्कुलु चिटो साफ़ ॻाल्हाईंदो। पोइ कॾहिं बाबा जी नौकिरी हिकिड़ी 6 महीननि जी हूंदी 2 साल जी हूंदी का 3 सालनि जी हूंदी पोइ ईअं पियो हलंदो हो किसो। ऐं बाबा पहिरियों दफ़ो जेका मुस्तक़िल नौकिरी कई उहा सिंध यूनिवर्सिटी में 1971 में
बाबा हिते अची विया हलिया, पोइ हिते ई बाबा जॉब कई ऐं पोइ 1994 में बाबा जो इंतकाल थियो। पोइ मुंहिंजी पहिरीं एजुकेशन पंहिंजे ॻोठ शादीपली में थी। पोइ छाकाणि बाबा पियो लॾ पलाण कंदो हो, त पोइ पहिरियों दर्जो मूं 3 दफ़ा पढ़ियो। पहिरीं हिकिड़े हंधि पढ़ी, जॾहिं मुंहिंजो इम्तिहान थियण जो दौरु आहे त बाबा वरी ॻोठ हलियो वियो, वरी उते पहिरीं क्लास में दाख़िल कराए, वरी जॾहिं पहिरीं क्लास पूरो थियो त थियण वारो इम्तिहान थियण वारा त बाबा वरी हैदराबाद अची वियो, वरी हिते अची मां पढ़ियुसि। सो पहिरियों दर्जो त मां 3 दफ़ा पढ़ियो, तंहिंजे करे उहो मूंखे पको आहे तमामु घणो। चौथे बुनियाद चौथे क्लास खां पोइ ऐं हैदराबाद जेको ट्रेनिंग कॉलेज आहे उते दाख़िला थी। मैट्रिक 6 खां वठी मैट्रिक ताईं मॉडल स्कूल सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस उते पढ़ियुसि। 74 खां वठी 79 ताईं मुंहिंजी मैट्रिक आहे। उन खां पोइ थोरो मूं बि रोलाकियूं कयूं, डिप्लोमा जो कोर्स वञी कयो टेक्निकल कॉलेज हैदराबाद मां मैकेनिकल इंजीनियरिंग में। पोइ उहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई। पोइ प्राइवेट में इंटर कई, प्राइवेट में BA कई। उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी में मूं दाख़िला वरिती, जिते 1983 में मूं जेको आहे सो पहिरीं पाकिस्तान स्टडीज़ में MA कई, पोइ वरी मूं जर्नलिज़म में MA कई, पोइ सिंधी शोबे में MA कई। सो 3 MA जूं मूं जेको आहे सो डिग्रियूं हासिलु कयूं। फ़ाइदो वरी उन मां मूंखे जर्नलिज़म जी कयमि त मूंखे पंहिंजे हिन शोबे में कमु आई। सो हीउ मुंहिंजो बुनियादी आहे तारुफ़ आहे। लिटरेचर सां मुंहिंजो पढ़ण जो शौक़ु नंढपण खां रहियो आहे। अगरि ॿियो सुवालु हूंदो त उनजे जवाब में ॿुधाईंदुसि, चवंदो त इहो ई कंटिन्यू कंदुसि ॻाल्हि खे। तव्हां एज़ अ टीचर बि जेको आहे सो पंहिंजो करियर ठाहियो, त हिकिड़ो टीचर जेको आहे उहो सहाफ़त में कीअं आयो, हुननि जो ॿिन्ही जो गॾु हलणु कीअं जेको आहे सो मुमकिन थियो, हिन जे बारे में थोरो असांखे ॿुधायो। हा, हीअं थियो जो टीचर मां 2 दफ़ा थियुसि। पहिरीं मुंहिंजो ख़्यालु आहे 83-84 में मिरपुर ख़ासि में JST जूं पोस्टूं आयूं, जूनियर स्कूल टीचर जूं। मूं हुन में अप्लाई कयो ऐं हुन में सिलेक्ट थी वियुसि। पोइ जिते मुंहिंजी पोस्टिंग थी उहो ढेंगाण भुरगड़ी हो, शहर खां तमामु मिरपुर ख़ासि खां परे हो, जिते आउं करे न सघियुसि। सो उहा छॾे आयुसि। जर्नलिज़म में मुंहिंजो अचणु थियो 1983 में। अदरवाइज़ त मां लिटरेचर सां मुंहिंजो शौक़ु त नंढपण खां ई हो, लिखणु पढ़ण जो कमु शौक़ु नंढपण खां ई हो। पर 83 धारे छा थियो जो शमशेर अली हैदरी साहिबु, असांजो तमामु नामहरो कहाणीकार ऐं शाइर आहे, उहो थियो रोज़ाना महराण अख़बार जो एडिटर। सो महराण अख़बार जे एडिटर तौरु हुनखे कुझु माण्हुनि जी ज़रूरत हुई, सब एडिटर जी, प्रूफ रीडर जी। ख़ान मोहम्मद पंवर साहिब वटि हू तमामु घणो ईंदो हो ऐं सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में रहण जे करे आउं पंवर साहिब वटि मुस्तक़िल बुनियाद ते ईंदो हुउसि। मुफ़्त जी मानी मिलंदी, अख़बार मिलंदी। आपी पंवर साहिब जी मिसिस अदी नसीम उहा हूंदी हुई, सॼो ॾींहुं उते असीं वञो हिकिड़ो चोकड़ी मचाए वेठा हूंदा हुआसीं। पोइ शमशेर साहिबु मूंखे चयो त तूं छा वेठो करे, त मूं चयो मां यूनिवर्सिटी में पढ़ां थो। चए त मूं वटि महराण अख़बार में जॻहि आहे, तूं अचु। पोइ 1983 में महराण में एज़ ए प्रूफ रीडर वञी जॉइन कई ऐं 83 खां वठी 90 ताईं मैं एतिरो शौक़ सां, जज़्बे सां ऐं स्पिरिट सां कमु कयो जो आउं 7 सालनि में न्यूज़ एडिटर थियुसि महराण जो। 90 ताईं हुउसि। पोइ 90 में वरी रोज़ाना काविश अली साहिब सां मुंहिंजो थोरो घणो सलाम दुआ तालुक़ु हो। पोइ आउं पंहिंजी शादी जी दावतनामो ॾियणु आयुसि अली साहिब खे। त अली साहिब उन्हनि ॾींहंनि में को प्लान कयो पिए रोज़ाना काविश जो। उन्हनि मूंखे चयो त तूं काविश जॉइन कंदे, असीं नई अख़बार था कढूं। मुंहिंजो ठीकु आहे। पोइ आउं अची वियुसि 18 जुलाई 1990 ते काविश अख़बार में आयुसि ऐं 3 अगस्त 1990 में काविश निकिती। उन दौरान जीअं तव्हां चयो त टीचिंग वारी साइड ॾेकी आहे, हू टीचिंग त मां छॾी JST वारी। पोइ हिते जॾहिं मां आयुसि त उन दौरान मूं सरकारी नौकिरी न पई चाही करणु। केतिरियूं पोस्टूं ईंदियूं हुयूं ऐं जर्नलिज़म ॾाढो ख़ुशि हुयुसि, मज़ो पियो आयो, इंजॉय पियो कयमि, रिस्पॉन्स तमामु घणो पियो मिलियो। पर पोइ मुंहिंजी घरवारी खे शौक़ु थियो त न हीअ नौकिरी करे। पोइ हिकिड़े ॾींहुं हुन बाबा खे चयो त हीअ फलाणी पोस्टूं आयूं आहिनि, दरख़्वास्त पब्लिक सर्विस कमीशन जो फार्म बि वठी आयो आहे न, उहो जमा न करायो आहे। पोइ बाबा उहो फार्म खां वरितो, उहो फार्म जो भरी ऐं उहो मूं जमा करायो एज़ ए लेक्चरशिप जी लाइ। इहो सम्झो त 93 जे आख़िरी ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, 94 में बाबा गुज़ारियो। त बाबा उहो फार्म जो लेक्चरशिप जो भरियो ऐं जॾहिं मूं इंटरव्यू ॾिनो तॾहिं बाबा जे साम्हूं इंटरव्यू ॾिनो ऐं जॾहिं मुंहिंजो अपॉइंटमेंट ऑर्डर थिए तॾहिं बाबा गुज़ारे चुको हो। सो मुंहिंजी मिसिस जो शौक़ु हो त मां लेक्चरार थियां या टीचर सरकारी नौकिरी करियां। पोइ आउं थी वियुसि 94 में। पोइ जीअं थियसि त मूं ऑर्डर खणी अची पंहिंजे एडिटर खे ॿुधायो त भई हाणे मूंखे सरकारी जॉब मिली वई आहे।
तव्हां चओ त तव्हांखे इजाज़त वठां मोकिलायां तव्हां खां त हुननि चयो त असांखे त कोई एतिराज़ु कोन्हे तव्हांजी ॿी पार्टी खे एतिराज़ु न हुजे मुंहिंजो हाणे ॿी पार्टी खे थींदो त पोइ ॾिसंदासीं पोइ पार्ट टाइम जॉब जर्नलिज़म माण्हू पढ़ियो लिखियो माण्हू आहे त लिखण पढ़ण जो कमु आहे जर्नलिज़म ऐं त हिन ते बहस कंदो रहंदो आहियां त भई जर्नलिज़म ऐं जेकॾहिं टीचर हुजां ऐं टीचर तौर धोरे जो दुकानु लस्सी जे ॾेई खपायां त सरकार खे एतिराज़ु कोन्ह थींदो लिखण पढ़ण जो ट्रांसलेशन जो या को कमु कयां पोइ बहरहाल 94 खां वठी अॼु ताईं सर्विस अची को 26-27 साल जी पूरी थी आहे उन दौरान में कॾहिं सस्पेंड कॾहिं शोकाज़ कॾहिं एक्सप्लेनेशन पोइ किसो हलंदो हलंदो अची पहुता आहियूं सो ई जर्नलिज़म जो ऐं टीचिंग जो जेको आहे इहो तजुर्बो ईअं आहे त अञा ताईं हले थो भई ऐं मूंखे ॿिन्ही में मज़ो अचे थो ऐं मां ॿिन्ही में कमिटमेंट सां कमु कयां थो मुंहिंजा शागिर्द तमामु वॾी तादाद में मौजूदु आहिनि उहे ॿुधाईंदा मां त चवंदो हुउसि त कंहिंखे बि अची मुंहिंजो क्लास ॾिसे त मां क्लास में केतिरो कमु कयां थो ऐं ॿार कीअं पढ़ायां थो पंहिंजे सब्जेक्ट ते मां कीअं तयारी करे वञां थो कीअं हिकिड़ा BA जा MA जा ॿार जेके आहिनि उहे एतिरी ई तइलीम याफ़्ता हूंदा आहिनि जेतिरा उस्तादु हूंदो आहे अॼुकल्ह जो ॿार जेको आहे रवाजी ॿार न हूंदो आहे उनखे नॉर्मली घणी त उहे किथां क्वेश्चन करे सघंदा आहिनि ऐं मज़ो इंजॉय कंदो आहियां जर्नलिज़म वारो कहाणी आहे तफ़सीली पाण ॻाल्हाईंदासीं अच्छा भला ज़ुल्फ़कार अली न्याज़ पंवर कीअं थियो हा हाणे हीअं उहो जो ज़ुल्फ़कार अली नालो मूंखे थोरो माना शाइरी मूंखे शौक़ु थियो मूं शाइरी शुरू कई हुनजो बि सबबु हो त असांजो उस्तादु हिकिड़ो हूंदो हो जेको असांखे पाण तख़लुस ॾींदो हो पाण शौक़ीन शाइर हुन नालो हूंदो ग़ुलाम अकबर ज़ात कलर हूंदी हुअसि मिरपो ख़ासि में रहंदो उनखे शौक़ु हूंदो त जेके बि शागिर्द हूंदा उन्हनि खे तख़लुस लिखी ॾींदो हुन पंहिंजो तख़लुस बि को ख़ादिम रखियो ग़ुलाम अकबर कलर ख़ादिम पोइ वरी हिकिड़ो असांजो दोस्त हूंदो अकबर पंवर उन रखे अज़ीम पंवर उहो मुंहिंजो रखे न्याज़ पंवर त हू पोइ छा कंदो जो असांखे इहा ॻाल्हि मां ॿुधायांव त 71 खां अॻु जी जॾहिं असांजा हिते न आया आहियूं त उहो असांजा ख़त ॿारनि जी ॿारी प्रोग्राम रेडियो पाकिस्तान हैदराबाद हिते हूंदो ॻोठां असीं ईंदा माना ख़त ईंदा हुआ कार्ड वठी ईंदा हुआसीं 10 पैसे जो कार्ड हूंदो पोइ असांजे नाले सां उहे शयूं ॾियारे मोकिलींदो रेडियो पाकिस्तान ते पोइ कॾहिं गुज़ारतूं कॾहिं लतीफ़ा कॾहिं का सवालनि जो जवाबु इहे मोकिलींदो त पोइ हू असांजो नालो ज़ुल्फ़कार अली सां गॾु न्याज़ पंवर लिखी छॾियो पोइ साईं जो अकबर साहिब जो ॾिनल हो ग़ुलाम अकबर कलर साहिब जो तंहिंजे करे मूं इहो कयो पोइ जॾहिं मां पाण ई 74 में त मूं पंहिंजो हिकिड़ो शेर बि लिखियो मुंहिंजो प्यारो पाकिस्तान अला तुंहिंजो शान इन टाइप जो हिकिड़ो शेर बि लिखियो सो उहो साईं अकबर साहिबु ॾिठो सो बहरहाल उहो जेको लिखण वारो जेको आहे शौक़ु उहो वायरस उहो साईं अकबर साहिबु असांजे मथे में विधो ऐं नतीजे में पोइ जॾहिं जीअं जीअं थोरी शयूं सम्झ में ईंदियूं हुयूं त पोइ असां किताब पढ़ियासीं थोरा घणा शेर लिखणु शुरू कयासीं पोइ जॾहिं जामशोरे में अचणु थियो सिंध यूनिवर्सिटी में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 71-72 में बाबा जी जाब हिते थी हिते जामशोरो त सिंधी अदब जो ॼण सम्झो त हब जो हो ऐं हिते जेका असां राइटर्स हिकिड़ी क्रीम हुई जेका हिते मौजूदु हुई शिगायास वाइस चांसलर आहे साईं ज़फ़र हसन हिते आहे वलीराम वल्लभ आहे अब्दुल कादिर जोड़े जो आहे शौकत हुसैन शोरो आहे ऐं आदि तनवीर जोड़े जो आहे आदि ख़ैरनुसा जाफ़री आहे आदि लैला बाना आहे जंहिंजो नालो वठूं हीअ त सभु वॾा वॾा नाला हुआ पोइ वरी असांजे नौजवाननि जी हिकिड़ी टही आऊं आहियां डॉक्टर महमूद मुग़ल आहे परवेज़ पठाण आहे बुलबुल खोरवाई आहे आबिद मज़हर आहे साईंदास सांद आहे इहा ई सभु वरी असीं ईअं जीअं अॻियां हू पोयां हुआसीं त पोइ हिते उहो सॼो हिकिड़ो माहौल लिखणु पढ़ण जो जुड़ियो सिंधी अदबी संगत जी शाखूं हूंदियूं हुयूं त उन हिसाब सां सिंध यूनिवर्सिटी में शाख हूंदी पहिरीं हुनजो सेक्रेटरी बुलबुल खोरवाई साहिबु हो आबिद मज़हर हो पोइ सालनि जा साल ऐं 12 साल 15 साल आऊं अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी जामशोरे शाख जो ऐं नतीजे में सभु साईं ज़फ़र साहिबु वारा इहे सभु उन गजाणनि में ईंदा हुआ पंहिंजी तहरीरूं पढ़ंदा न रुॻो एतिरियूं एॾी ज़बरदस्त अदबी संगत जी गजाणी थींदी अरबा जी ॾींहुं थींदी त मूं नारो ठाहे छॾियो त बाबा अरबा ख़ता न कजो अरबा ते ज़रूरु अचिजो सो अरबा जहिड़ी गजाणी थींदियूं हुयूं राइटर्स तमामु घणा ईंदा अली बाबा ईंदो ॿाहिरां पंहिंजो अब्दुल वाहिद आरिसर साहिबु ॿाहिरां ईंदो न्याज़ हुमायूं साहिबु ईंदो इमदाद हुसैनी साहिबु नालो ॿुधाइणु विसरी वियो उहो गजाणियुनि में मौजूदु हूंदो त इन्हनि जे मौजूदगीअ में असीं पंहिंजूं कचियूं फिकियूं मुस्तक़िल बुनियादनि ते शयूं पढ़ंदा हुआसीं तनक़ीद थींदी इस्लाह थींदी सिख्या थींदी नतीजे में इहो किसो जेको आहे उहो हिते हली पियो
पर मुंहिंजी नज़र में त तव्हां सहाफ़ी हिकिड़े आउं सम्झां थी त तव्हांखे ॾिसां थी त तव्हांजो नालो सहाफ़त में ई जेको आहे सो तव्हां वधीक रोशन कयो आहे। त हाणे तव्हां सहाफ़त जी तशरीह कीअं था करे सघो, कीअं आहे, तव्हां छा था चओ त सहाफ़त छा आहे तव्हांजी नज़र में? हाणे ॾिसो, हिनखे हर माण्हू पंहिंजी एंगल सां ॾिसे थो। जेकॾहिं आउं अख़बार जो ओनर हुजां त मुंहिंजे ॾिसण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हुजे, आउं चवंदो बाबा हिकिड़ो कारोबार आहे, हिकिड़ो गुज़र सफ़र जो ज़रियो आहे, दुनिया जा ॿिया हिकिड़ा इस्टेब्लिश थियल कारोबार आहिनि जा ज़मीन कारोबार आहे। वरी जेकॾहिं हिकिड़ो जर्नलिस्ट आहे त उहो चवंदो त बाबा मूं में जेका सघ आहे, जेको ॼाण आहे, जेको एक्सपीरियंस आहे या स्किल आहे, उहा आउं जर्नलिज़म में पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करियां। मूंसां बिल्कुलु ईअं उबतड़ थियो जो आउं जॾहिं जर्नलिज़म में आयुसि, इहे शयूं मुंहिंजे ज़हन में त हुयूं कोन। मूं ॿुधायो त भई शमशेर साहिब खे वठी आयो, पर उन्हनि ॾींहंनि में असां अदबी क्लासिस बि तमामु घणा अटेंड कंदा हुआसीं ऐं सियासी क्लासिस बि तमामु घणा अटेंड कंदा हुआसीं। पोइ जेको बि समाज में थिए पियो, सही पियो थिए, ग़लति पियो थिए, पंहिंजनि सां ठीकु पियो थिए, उसूल पंहिंजो इंसानी हक़नि जा मसइला कहिड़ा आहिनि, सिंध जा समाजी मसइला कहिड़ा आहिनि, पंहिंजो फिनांस जा इशूज़ छा आहिनि, वाटर जा इशूज़ छा आहिनि, औरतुनि सां ज़ुल्म जा इशूज़ छा आहिनि। त तव्हां बिलीव कयो त मूं पंहिंजे पाण खे जर्नलिस्ट ईअं सम्झो त भई जेकॾहिं मां सियासत में हुजां त हिकिड़ो किरदारु अदा कयां, करे सघां। लिटरेचर में मूं पंहिंजो लिखणु पढ़ण वारो कमु कयो, पर जर्नलिज़म में मूं हिकिड़ो उन शौरी तरह कोशिशि कई, ऐं मुंहिंजे मालिकनि उहो बि शामिलु हुआ ज़ाहिर हिन में। त असां शौरी इहा कोशिशि कई त असां पंहिंजो हिकिड़ो समाज जे हिकिड़े बहितर शहरीअ जो किरदारु जेको समाज जी बहितरीअ लाइ सोचे थो, त पोइ असां बिल्कुलु ईअं कयो। ऐं जिरगनि ते असां तमामु घणो कमु कयो काविश में, त भई जिरगा आहिनि, हिकिड़ो पैरेलल हिकिड़ो जुडिशरी सिस्टम आहे, उन पैरेलल जुडिशरी सिस्टम जे जिरगनि जे नतीजे में 4 खून होॾा माफ़ थिया, 4 खून होॾा क़तल पूरा थी हलिया। हिन औरत जे लजा लुट जी क़ीमत इहा आहे त तव्हां हुनजे बदिले में हिकिड़ी ॿी औरत ॾेई छॾियो। त हीअ जेके अणबराबरियूं या हिन क़िस्म जा रवैया हुआ, उनजी असां अगेंस्ट बाक़ाइदे हिकिड़ी मुहिम शौरी कोशिशि कई। भई फिगर खणी असां माण्हुनि खे ॿुधायोसीं त सिंध जो फिनांस में हिसो केतिरो थो थिए, असीं केतिरो मिले पियो असांखे। असां ॾिठोसीं त आदमशुमारी सिंध जी केतिरी आहे ऐं केतिरी शो कई पियो वञे, नतीजे में असांजा राइट्स किथे वञी बीहंदा, असांजी सीटुनि जी पोज़ीशन छा बीहंदी, फिनांस में असांजो हिसो पती केतिरो बीहंदो, पाणी केतिरो आहे ऐं सिंध खे क़ाइदे क़ानून मुताबिक़ केतिरो पाणी मिलणु खपे। त हीअ तव्हां बिलीव कंदव त इहो सॼो असां शौरी तरह जर्नलिस्ट थी करे इहो कमु कयोसीं। त असां माण्हुनि जी हिकिड़ी ट्रेनिंग जे हवाले सां, ॼाण ॾियण जे हवाले सां, अवेयरनेस जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा कयोसीं। मूं वटि त जर्नलिज़म जी इहा माना आहे। हाकर वटि ॿी माना आहे त 100 कापियूं खपंदियूं त हुनजी क़ीमत एतिरी थींदी, ओनर वटि हूंदी त हेतिरा इश्तिहार मिलंदा, एतिरियूं कापियूं खपंदियूं, सियासतदाननि सां ॻाल्हाईंदासीं, ब्यूरोक्रेसी में वेंदासीं, इलेक्शन में सीटूं मिलंदियूं, सेनेटरियूं मिलंदियूं, हुननि वटि पंहिंजूं मानाऊं आहिनि। मुंहिंजे लाइ असांजे दौर जे उन्हनि कुझु ॿिया दोस्त बि आहिनि, ऐं रुॻो पंहिंजे लाइ नथो चवां, पर उन दौर में 90 खां पोइ जेका बि सिंधी सहाफ़त आई आहे, उन में तमामु घणा अहिड़ा माण्हू आहिनि जिन शौरी तरह पंहिंजे हिकिड़ो किरदारु अदा करण लाइ हिकिड़ो फोरम, हिकिड़ो मोर्चो ॻोल्हियो सहाफ़त खे। हिकिड़ा माण्हू जेके सियासत मां बेज़ार थी चुका, सियासत तंग थी चुका हुआ, हुननि ॾिठो पियो त असांजे सियासी लीडरनि जो जेको किरदारु आहे शायदि हू हुन मां सेटिस्फाई न हुआ, तंहिंजे करे हू शौरी तरह अची हलियो। तमामु घणा नाला आहिनि, ऐं नाला वठणु चवंदो त मां वठण लाइ तयारु थींदुसि, जिन उहो सॼा कम छॾे करे नाला, मिसाल नासतो उन में हो, लाला रहमान उन में हो, इक़बाल मल्हा उन में हो, रशीद राजड़ उन में हो, इरशाद गुलाबाणी, अता राजड़, सोहेल सांगी, एजाज़ मंगी ऐं पंहिंजो फ़कीर मोहम्मद लाशारी। हाणे सभु के लेफ्ट जा आहिनि, के नेशनलिज़म जी पॉलिटिक्स कनि था, पर उनजो सॼी जेका ज़हन जेको आहे उहो इन सां, वतन सां, पंहिंजी धरती सां, उनजे माण्हुनि सां, उनजे मसइलनि सां ॻंढियल आहे। त इहे शौरी तरह उतां निकिरी ऐं उन्हनि अची जर्नलिज़म कई। त हीअ सभु वधो ऐं तव्हां ॾिसंदो त इहा हिकिड़ी पूरी तारीख़ आहे, 10 खां 15 20 सालनि जी हिकिड़ी पूरी तारीख़ आहे, जेका आउं सम्झां थो त
असांखां अॻु जी जर्नलिज़म तनक़ीद नथो कयो, उहा उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजे दौर जो किरदारु आहे। अॻु जी जर्नलिज़म वन यूनिट वारो दौरु आहे, ॿोलीअ जो मसइलो आहे, पंहिंजो मार्शल लॉ आहिनि, सिंध सां जेके ज़्यादतियूं थियूं पियूं उहे नौकरियुनि जा इशू आहे, उन दौर जी जर्नलिज़म बि कमु कयो पंहिंजे हिसे। पर असीं सम्झूं था 90 खां पोइ वटि हाणे ताईं जेका जर्नलिज़म आहे उहा शौरी तरह कोशिशि थी करे त भई सिंध जे हिकिड़े चङे माण्हूअ जे हिकिड़े सन ऑफ सॉइल जी हैसियत सां असां कमु कयो। त जिन माण्हुनि जा मूं नाला वरिता आहिनि, इन सभिनी जो जेको कंट्रीब्यूशन जेको आहे इहो सिर्फ़ु एज़ ए जर्नलिस्ट न हो, पर हिकिड़ी सियासी सोच सां गॾु जर्नलिज़म जो कमु करणु बि हो न। अच्छा, तव्हां जीअं ज़िक्र कयो त तव्हां नंढपण खां वठी अदब में बि ॾाढा इंट्रस्टेड हुआ, शाइरी बि तव्हां कई, तव्हांजो न्याज़ पंवर बि तव्हांजो जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जो अदबी नालो आहे, ऐं उन खां अलावा तव्हां जेके आहिनि से ख़ाका बि लिखिया आहिनि ऐं वरी सहाफ़त बि कई। त मूंखे लॻे थो त तव्हांजो कॉन्ट्रीब्यूशन, ऐं वरी जॾहिं तव्हां सहाफ़त था कयो त तव्हां अदब जे पासे को सुफ़ो नथा संभालियो, वरी तव्हां न्यूज़ में था अची वञो ऐं न्यूज़ एडिटिंग था कयो, ऐं तव्हांजे अंदरि हिकिड़ो पॉलिटिकल जेको मोटिवेटेड जेको माण्हू आहे उहो मौजूदु आहे, जेको पंहिंजे सिंध जी सूरत हाल खे ॾिसे थो, ऐं शायदि उहा ई तव्हांजी मोटिवेशन मूंखे नज़र थी अचे। तव्हां सहाफ़त खे कंटिन्यू कयो ऐं उनखे इंजॉय बि कयो आहे। त हाणे इन सभिनी शयुनि में तव्हां न्याज़ पंवर खे किथे था रखो त ही इज़ द बेस्ट हियर? हाणे अधी ॻाल्हि इहा आहे त इहो मूंखे ख़बर न आहे त मूंखे इहो फ़ैसिलो करिणो आहे या कंहिं ॿिए माण्हू खे फ़ैसिलो करिणो आहे। मज़ो मूंखे कंहिंमें थो अचे या मां पंहिंजो किथे पंहिंजे पाण खे कंफर्टेबल या सम्झां थो त ज़िंदगी जी का न हासिलात मुंहिंजी कहिड़े पासे वधीक आहे। ॿिन्ही जा हिकिड़ा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा मज़ा आहिनि या उन जूं कामयाबियूं आहिनि। जर्नलिज़म में आऊं जॾहिं ॾिसंदो आहियां त का ज़्यादती थी आहे, को फ़ैसिलो जेको असांजे अगेंस्ट थियो आहे, के औरत सां को ज़ुल्म थियो आहे, के घर सां घरु टुटे पियो, त इन क़िस्म जी का शइ थिए थी त उन में जॾहिं असां राति जो वेही फ़ैसिलो कयूं था त हीअ ख़बर की हीअं करे ट्रीट करिणो आहे ऐं नतीजे में उहा शइ जेका असां ठीकु थी वञे त उन जो जेका सरशारी आहे उन जो मज़ो तव्हां कंहिं ॿी शइ में नथा वठी सघो। मूंखे यादि आहे हिकिड़े ॾींहुं राति जो को 8-9 वॻे धारे हिकिड़ी छोकिरी फ़ोन कयो त मां घोटकी मां थी ॻाल्हायां ऐं मुंहिंजा माइट मूंखे हिकिड़े कमरे में बंदि करे हलिया विया आहिनि ऐं मुंहिंजा भाउर ऐं मुंहिंजो पीउ पाण में हिकिड़ी जिरगो पिया कनि ऐं जिरगे में मूंखे अंदाज़ो आहे मूंखे क़तलु करे छॾंदा। मूं कीअं फ़ोन कयो आहे, उन्हनि शायदि मोबाइल जो दौरु कोन, उन छोकिरी कीअं फ़ोन कयो, छा कयो, मूंखे अंदाज़ो नथो अचे, पर मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायो त उहा छोकिरी शाइस्ता हलमानी ऐं उन काविश खे फ़ोन कयो त मां ॻाल्हायां पियो ऐं तव्हां मुंहिंजी ज़िंदगी अगरि चाहियो त तव्हां बचाए सघो, न त एनी टाइम का ॻाल्हि थी सघे थी मुंहिंजे लाइ। असां ओॾी महिल ई पंहिंजो घोटकी में ॻोल्हियोसीं, SSP केरु हो उनखे ॿुधायोसीं, हुन जेका छोकिरी लोकेशन ॿुधाई उहा असां हुनखे लोकेशन ॿुधाई ऐं उहा 2-3 कलाकनि जे अंदरि अंदरि हुनजे ख़िलाफ़ु जेको रेस्क्यू थी वई हली ऐं पोइ उहा मुल्क खां ॿाहिरि बि हली वई। त हाणे उनजो जेको हासिलात आहे या कामयाबी आहे या जेको कुझु असीं रेस्क्यू करे सघियासीं उहो अदब जूं तव्हां 100 कहाणियूं लिखी छॾियो, 10 ख़ाका लिखी छॾियो, ज़िंदगी त तव्हां हिकिड़े माण्हू जी बचाए छॾी, उन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी। त अहिड़ा तमामु घणा वाक़िया आहिनि जेके ज़िंदगी सां जुड़ियल आहिनि, तव्हां इहे जर्नलिज़म सां जुड़ियल आहिनि। पर वरी जॾहिं आउं हिन पासे तख़लीक़ी कम ॾे तव्हां ॻाल्हि कयो था, शाइरी आहे या ख़ाको आहे या का कहाणी आहे, त उन पासे जॾहिं आउं वञा थो त पोइ उन में बि आउं जेको कुझु लिखां थो त लिखण खां पोइ आउं हिकिड़ो तमामु हिकिड़ो पंहिंजे पाण खे सुकून में महसूसु कयां थो, इंजॉय कयां थो। मूंखे जेको रिस्पॉन्स मिले थो उनजी मूं वटि त उनजी का क़ीमत ई कोन्हे। ऐं जेतिरो करोड़ रुपया बि मूंखे मिली वञे त ओतिरो मज़ो न वठां जेतिरो मुंहिंजो ख़ाके जो किताबु आयो या शाइरी मुंहिंजी ॻाई वई या शाइरी मुंहिंजी पढ़ी वई या मां पढ़ी ऐं उनखे हेठि वेठल उनखे इंजॉय कयो ॿुधो त उहा जुदा आहे। त जेकर आऊं वेही इहो फ़ैसिलो कयां त मूंखे बहरहाल ॿिन्ही पासे मूं नेकनियती सां, ईमानदारी सां, कमिटमेंट सां, दिलि सां कयो आहे इहो सॼो कमु ऐं ॿिन्ही में हुन में मज़ो वठां थो, इंजॉय कयां थो। पर सम्झां थो त लिखणु पढ़ण वारो जेको कमु आहे, तख़लीक़ी जेको कमु आहे, ख़ाका आहिनि, शाइरी आहे, उनजी एज
वधीक आहे उहा तव्हांजे नाले सां आहे। अख़बार में इहो जेको कमु थियो न, इहो रुॻो मुंहिंजो अकेले जो कमु न हो, पूरी की टीम वर्क हुई। मूं बि कमु कयो, मुंहिंजो रिपोर्टर बि कमु कयो, हुते सब एडिटर जे हुनजी हेडिंग ठाही उन बि कमु कयो, जेको फोटोग्राफर वियो हूंदो फोटो वोटो वरिता हूंदा उन बि कयो हूंदो, जे SSP सां राब्तो कयो हूंदो उन बि कमु कयो हूंदो। हाणे इहो हिकिड़ो विरहाइजी वियो अख़बार में, हीअ मुंहिंजे नाले सां आहे, जंहिंजे किताब जे मथां मुंहिंजो नालो लिखियलु आहे, एक्सक्लूसिव मुंहिंजो एक्सक्लूसिव आहे। त इहो सुभाणे इन जी हिकिड़ी एज आहे, ऐं सम्झां थो सुठो आहे ख़राबु आहे इहो ऐं नथो चवां त केतिरो सुठो आहे केतिरो ख़राबु आहे, इहो पढ़ंदड़नि ताईं पाण छॾियूं था, पर ॿिन्ही पासे हुनजो आहे। मूं रुॻो एतिरो न कयूं त रेडियो ते 7 जे तादाद में लिखियो आहे, गीत बि लिखिया आहिनि, कहाणियूं बि लिखियूं आहिनि, तकरीरूं लिखियूं आहिनि, ख़ाका बि लिखिया आहिनि, TV ते मूं स्केचिस लिखिया आहिनि, ड्रामा लिखिया आहिनि, फीचर लिखिया आहिनि। उहे TV ते मसूर साहिबु, बिदर मसूर साहिबु, समी बलोच हुयो, असांजा दोस्त हूंदा, हुते बि तमामु घणो कमु कयो, लिखणु पढ़ण जो कमु कयो, जर्नलिज़म में कयमि। तव्हां चयो त अख़बार में तव्हां अदबी पेज न कढियो, मां महिराण रिसाले में अख़बार में जॾहिं हूंदो तॾहिं मुंहिंजो अदबी, हाणे बि असांजा दोस्त दियूं आहिनि जेके हुन पर्चे खे यादि कनि था। हलो इहे सभु जेको तव्हां चओ पिया त तव्हां रेडियो जे लाइ TV जे लाइ, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हांजो लिखणु पढ़ण सां मूंखे लॻे थो त हिकिड़ो जीअं चइजे न त बाय डिफॉल्ट हिकिड़ो तव्हांजो ताल्लुक़ु जेको आहे बाय नेचर तव्हांखे इनहेरिट या त थियल आहे या कुदरत जे तरफ़ां आहे, पर तव्हां चूज़ सहाफ़त खे कयो आहे। उहो कमु जेको दबाव वारो आहे, स्ट्रेसिस जेके आहिनि, जिते तमामु घणा हिकिड़े सहाफ़ी खे मिलनि था, ऐं उहो वरी न्यूज़ जो एडिटिंग जॾहिं तव्हां कयो था त उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि से दबाव तव्हांखे दरपेश हूंदा, त उन्हनि प्रेशर्स खे तव्हां कीअं था मैनेज कयो? हा, मज़ो सवालु आहे, ऐं तमामु घणी शयुनि जी असांजे दोस्तनि खे ख़बर हूंदी, किन दोस्तनि खे ख़बर न हूंदी। ज़ाहिर आहे वॾो 30 सालनि जो हिकिड़ो वॾो पीरियड आहे, जेको अॼु खां 30 साल अॻु वाक़ियो थियो हूंदो, दोस्तनि खे 30 सालनि खां पोइ उहे ॿार त वॾा थिया त उन्हनि खे ख़बर ई कोन्हे त पोयां छा थियो। तमामु घणा प्रेशर्स तमामु घणा आया, छाकाणि जो आउं जंहिं अख़बार में कमु कंदो हुउसि या कयां थो पियो, उहा सिंध जी वॾी में वॾी अख़बार अॼु बि माशाअल्लाह आहे। उन ते तमामु घणो माण्हुनि जो ज़ोर हूंदो आहे त असांजी का न का शइ इन में ज़रूरु अचे, जेको अख़बार सां रिलेटेड का शइ आहे, उहो जेके दोस्त आहिनि लिखण वारनि खां वठी सियासतदाननि ताईं। ऐं पोइ वरी हीउ अहिड़ो दौरु हो जंहिंमें हिकिड़ी ख़ासि क़िस्म जो जेको प्रेशर डेवलप करण जो हिकिड़ो रुझान पियो। कराची में जेके सियासी तंज़ीमूं हूंदियूं हुयूं, पंहिंजा दावा ॾेई ऐं अख़बार में पंहिंजा स्पेस वठंदियूं हुयूं, न रुॻो स्पेस वठंदियूं पर माण्हू रखंदाईंदियूं हुयूं। हा, त इहो असांजो माण्हू आहे, इहो तव्हांजे वटि एज़ ए न्यूज़ एडिटर हूंदो, न्यूज़ सब एडिटर हूंदो, रिपोर्टर हूंदो, साॻियो कमु कराए। सिंध में पंहिंजे हिन सिंध जे बाक़ी शहरनि में बि, अंदरूनी सिंध में बि, हैदराबाद में, हिते बि थींदो। हिते बि सियासी पार्टियुनि उहो ई रवाज आणण जी कोशिशि कई। नतीजे में काविश अख़बार ते प्रेशर ईंदो, टेलीफोन जे ज़रिए ईंदो, माण्हुनि जे ज़रिए ईंदो, मैसेजिस ईंदा हुआ, फिज़िकली हिरास कयो वेंदो, फिज़िकली टार्चर कयो वेंदो, नुक़सानु पहुचायो वेंदो। असांजा काविश अख़बार जा केतिरा रिपोर्टर फायरिंग करे शहीद कया विया। अज़ीज़ मेमन खे ताज़ो वीचारे खे ॿोड़े मारियूं, त इहा हिकिड़ी कहाणी डिघी आहे। अमीर बख़्श बिरोई आहे, असां वटि शाहिद सुमरो आहे, असां वटि औरंगज़ेब तुनियूं आहे, पंहिंजो साॻी दोस्त हाणे फोटोग्राफर कराए उहो हो, अलाए केतिरा इहे असांजा शहीद थिया, पर पोइ कमु त आहे। अहिड़े नमूने मुंहिंजूं 2 दफ़ा मुंहिंजी गाॾियूं साड़ियूं वयूं, जिन में आउं पाण ट्रेवल कयो पियो, गाॾी मां लाहे ऐं गाॾी खे ॿाहिरि ॾिनी वई। हिकिड़ी पंहिंजो वॾी गाॾी हूंदी जंहिंमें दोस्त वोस्त ऑफिस जे स्टाफ खणी वेंदासीं वेगन, उनखे पहिरीं ॿाहिरि ॾिनो, ॿी मुंहिंजी पंहिंजी गाॾी आउं आयुसि पियो त उनखे लाहे ॿाहिरि साड़े छॾियो। मूंखे 2 टे दफ़ा चयो, पर मूं इहो हिकिड़ो 2 ॾींहंनि में तइ कयो त जेको थियणो आहे उहो थियणु खपे, माना उहो थी वञे भले थिए, उन घबराइणो न आहे। हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो सियासी लीडर हो, वॾो नालो आहे, मूंखे फ़ोन कयईं त तव्हां असांजूं ख़बरुनि खे सही जाइ नथा ॾियो, स्पेस नथा ॾियो, ऐं अॼु असीं तव्हांखे जेको आहे सो तव्हां सां का मामिलो कंदासीं ऐं तव्हांखे सबक़ु सेखारींदासीं। त पोइ मूं फ़ोन ते चयोमांसि त मुंहिंजो हूअं त आउं ॿिए पासे खां वेंदो आहियां, पर अॼु राति 12 बजे आउं तुंहिंजे ऑफिस जे साम्हूं लॻंदुसि, तोखे जेको कुझु करिणो आहे उहो तूं कजांइ। मूं चयो डप में रही ज़िंदगी गुज़ारी नथी सघिजे, तव्हां ख़ौफ़ खे ओवरकम कयो त तव्हां ज़िंदगी गुज़ारे सघो था। बाक़ी जेकॾहिं ख़ौफ़ में रहंदो त पोइ रोज़ानो मौत आहे तव्हांजे लाइ, जेको कुझु करिणो। मूंखे दोस्तनि ॿुधायो त हिननि हीअं बि तइ कयो आहे
हिकिड़ो दफ़ो हिकिड़ी मीटिंग में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जेको अदीब आहे, राइटर आहे, मुंहिंजो तमामु पर्सनल दोस्त आहे, उन मूंखे अची ॿुधायो त अॼु हिननि तय कयो आहे त तोखे खणंदा ऐं हिकिड़ी ॿोरीअ खे पुसाईंदा, उन पुसियल ॿोरीअ में तोखे बंदि कंदा ऐं पोइ तुंहिंजे मथां लठियूं वसाईंदा, पोइ तूं टंग टुटे मथो टुटे जेको थिए। मूं चयो ठीकु आहे, इहा ॻाल्हि बि मूं ॿुधी रखी, पर उनजे बावजूदि जॾहिं हुन माण्हू मूंखे चयो त असीं तोखे सबक़ु सेखारींदासीं त मां उन ई राति पंहिंजी वेगन काहे उनजे दफ़्तर वटां लंघियुसि। हुनखे चयो मां ईंदुसि तव्हां ॾे, दफ़्तर वटां लंघियुसि ऐं मूं ॾिठो त हिकिड़ी बाइक ते माण्हू आया पियो ऐं उहो पोयां हलंदा हलंदा घर जिते मुंहिंजो आहे उस ते मुंहिंजे पुठियां आया। न मूं गाॾी तेज़ कराई, न मूं पुलिस कई, कुझु न। ऐं नतीजे में जॾहिं उन्हनि खे एतिरी हिमत न थी त उहो मूं ते डायरेक्ट अटैक करे सघनि। उहे इन्हनि मूं जॾहिं घर में आउं दाख़िल थियसि, दाख़िल थी गाॾी जेका फलांग ॿाहिरि पहुती, उन खां पोइ उन्हनि उनखे बाहि ॾेई साड़ियो। हू मूं ते हमिलो न करे सघिया। पोइ मूं हुनखे ॿिए ॾींहुं चयो, मूं चयो मां तोखे ॿुधायां थो तोखे जेको कुझु करिणो आहे, आउं नियाज़ पवर हिकिड़ो आहियां त सही, मां हिकिड़े इदारे खे रिप्रेज़ेंट कयां थो, उनजो माण्हू आहियां। तुंहिंजी सियासत बि इते ई थियणी आहे, तूं इहो ज़हन में रखी छॾ त मूंसां जेको थियणो हूंदो थी वेंदो, पर तोसां जेको थींदो नुक़सानु तोखे वधीक या मूंखे नुक़सानु वधीक। इहा ॻाल्हि मूं इदारे में करे छॾी आहे त हीअ मूंखे थ्रेट आहे, हीअ मूंखे थींदो अॼु खां पोइ, हाणे जेको थींदो इन जो ज़िम्मेवार हीअ आहे। तंहिंजे करे इहा ॻाल्हि तूं सोचे छॾ त इन जो नुक़सानु तोखे थींदो, मूंखे घटि थींदो। भई ठीकु आहे, मूंखे ईअं हिकिड़ो दफ़ो बि न, अहिड़ा कई भेरा ईअं तय थियो, इहो थियो ऐं मूं ओड़ी महिल डप खे पंहिंजे पाण ते हावी थियणु न ॾिनो ऐं मां पंहिंजो जेको सही सम्झो उहो मूं कयो। अच्छा, इहो आउं तसवुर बि नथी करे सघां त तव्हांजे मथां इन क़िस्म जा जेके आहिनि से एतिरा वॾा प्रेशर्स जेके अचनि था, एतिरो दबाव तव्हां। मुंहिंजो नंढो पढ़ंदो आहे यूनिवर्सिटी में, 3 ॾींहंनि में पढ़ंदो मुंहिंजी यूनिवर्सिटी में, त इहे छोकिरा फिरी ईंदा हुआसीं मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि वारा, चवंदा तुंहिंजे पीउ खे सलाम ॾेई छॾिजांइ ऐं अॼु ख़बर न छपिजे त पोइ तुंहिंजो हीअं थींदो हीअं थींदो। मुंहिंजो पुटु चवंदो मूंखे तव्हां कढो, मूं चवंदो कढंदुसि कोन, तोखे पढ़णो आहे त पढ़। उहो बि उन साॻे प्रेशर में पढ़ी आई। फैमिली बि, हा बिल्कुलु बिल्कुलु बर्दाश्त करणा पिया पवनि। अच्छा, हिकिड़े सुठे जर्नलिस्ट जूं कहिड़ियूं ख़ासि ॿ टे ख़ूबियूं थी सघनि थियूं जंहिंसां असीं चई सघूं त हा हीउ जेको आहे सो हिकिड़ो कामयाबु जर्नलिस्ट जेको आहे उहो थी सघे थो, जंहिंमें उहे ख़ूबियूं आहिनि टॉप जेके क्वालिटीज़ कहिड़ियूं? हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, रुॻो जज़्बो कम जो न आहे त तव्हां जज़्बो हुजे ज़िंदाबाद ज़िंदाबाद मुर्दाबाद, उहो न। तव्हांजो प्रोफेशनल जेके तव्हांजूं आहिनि पंहिंजो रिक्वायरमेंट आहिनि हिकिड़े जर्नलिस्ट लाइ, उहे तव्हां में हुजणु तमामु ज़रूरी आहे। पहिरीं त जर्नलिज़म आहे छा, उनजी तव्हांखे अंदाज़ो हुजणु घुरिजे, उनजा एथिक्स छा आहिनि, उनजो रिक्वायरमेंट छा आहिनि, तव्हां जंहिं सब्जेक्ट ते कमु करणु पिया वञो उनजी तव्हां वटि अथॉरिटी छा आहे, तव्हां जंहिं माण्हू सां ॻाल्हाइण था वञो, जंहिंजो इंटरव्यू करणु था वञो, उनजे बारे में तव्हांखे केतिरी ॼाण आहे, तव्हां केतिरा रिस्पॉन्सिबल आहियो, तव्हां अख़बार बज़ाति ख़ुदि केतिरी पढ़ो था। मिसाल तौरु हिकिड़ो तव्हांजे बारे में हिकिड़ी शइ छपियल आहे, मूं ॿिए अख़बार में छपियल आहे, मूं पढ़ी बि कोन्हे। हाणे आउं तव्हां सां जॾहिं इंटरव्यू करणु अचां त मूंखे उहा ख़बर ई न हुजे, तंहिंजे करे मूंखे तव्हांजे बारे में इंटरव्यू करण खां अॻु या का फीचर करण खां अॻु तव्हांजे बारे में मुकमिल ॼाण हुजणु खपे। ऐं कंहिं सब्जेक्ट ते फीचर कमु पियो करे, स्टोरी ते कमु पियो कयां त उन स्टोरी जे समूरनि आस्पेक्ट्स जे बारे में मूंखे ॼाण हुजणु घुरिजे। उनखां वधीक जेका ॿी ॻाल्हि आहे उहा अहम सम्झां पियो त अॼु जे दौर जूं जेके रिक्वायरमेंट्स आहिनि उन्हनि ते बि मुंहिंजी नज़र हुजणु घुरिजे। ऐं दुनिया जूं वॾियूं सुठियूं अख़बारूं बि पढ़ंदो रहंदो कयां त भई अमेरिका में अख़बारूं छापियूं लिखनि, इंडिया जूं अख़बारूं जेके आहिनि उहे छापियूं कहिड़नि सब्जेक्ट्स ते कमु पियूं कनि, उनजो राइटिंग जो अंदाज़ कीअं तब्दील थिए थो पियो। उनखां पोइ असांजी अंग्रेज़ी अख़बारूं कीअं पियूं कमु कनि, असांजी उर्दू अख़बारूं कीअं पियूं कनि, तव्हां पाण जंहिं अख़बार में ॿोलीअ में कमु पिया कयो उनजी जेके ॿियूं तव्हांजे कंटेम्परेरी अख़बारूं आहिनि या कंप्यूटर न्यूज़ पेपर्स आहिनि उहे छा थियूं कनि पियूं। त हाणे तव्हांखे सभु शयूं गॾिजी खाइणियूं आहिनि। तव्हां पंहिंजी हिकिड़ी पंहिंजो छा चवंदा आहिनि इल्मु ऐं ज़हानत इन में बि इज़ाफ़ो कंदा रहो ऐं उन दौर जी जेके ॿियूं शयूं आहिनि उन ते बि तव्हांजी नज़र हुजे। बाक़ी कुदरत जूं शयूं आहिनि, माण्हू में IQ लेवल केतिरी आहे, शयुनि खे असेस करण जी ताक़त केतिरी आहे। ऐं न्यूज़ एडिटर आहियां, मूं वटि त अहिड़ो को किताबु कोन्हे जंहिं किताब खां पढ़ी करे मूंखे सुबुह जो हेडिंग ठाहिण जी ट्रेनिंग मिले त बाबा प्राइम मिनिस्टर जी हेडिंग तोखे हीअं ठाहिणी आहे, इहो त कोन्हे।
इहो त पोइ हू मुंहिंजी कुदरत मूंखे हिकिड़ो IQ केतिरी ॾिनी आहे या केतिरो शयुनि खे सही ऐं जज करण जी मूं में ताक़त केतिरी आहे। ऐं मूं में इहो जो सुबुह जो जंग डान या वरी ॿियूं अख़बारूं आहिनि उहे उन शयुनि खे कीअं असेस कनि पियूं। सुबुह जो ऐं सभिनी अख़बार सां गॾु ओड़ो घटि में घटि मेन ख़बरुनि में मेन इशूज़ में ओतिरो हुजां। उन खां पोइ जेके ॿियूं ॻाल्हियूं आहिनि त हाणे मुंहिंजो हुननि खां डिफरेंस मुंहिंजे अख़बार जी जेका शिकिल आहे उहा तब्दील कीअं थिए। हिकिड़ो रीडर आहे उन जे साम्हूं 50 अख़बारूं मार्केट में पियूं, काविश छो थो वठे? उहो काविश जी टेस्ट छा आहे? उन टेस्ट ते तंहिंखे असां 30 सालनि खां हिराए रखियो आहे। माण्हुनि खे हिकिड़ी आदत ॾिनी आहे तव्हां काविश पढ़ो। हू जेका असां मां रिक्वायर शइ सम्झनि था, रिक्वायरमेंट सम्झनि था त इहा हिननि वटां असांखे ज़रूरु मिलंदी, त घटि में घटि उन खे बि हिकिड़ो बरक़रार रखणु तमामु ज़रूरी आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजी सहाफ़ीअ में इहे बेसिक जेके आहिनि से शयूं हुजणु खपनि। ऐं इहो कॾहिं बि इहो न सोचे त भई हाणे आउं हिकिड़ी जॻह ते पहुची वियो आहियां त हाणे को आउं अकुल कुल थी वियो आहियां। सिखिया जो प्रोसेस आहे। असीं रोज़ानो ॿियनि अख़बारनि खे ॾिसूं था, पढ़ूं था, दोस्तनि सां मिलूं था ऐं उन्हनि मां डेली सिखूं था। या सर तव्हां खां ॿियो क्वेश्चन इहो आहे त टेक्नोलॉजी जे अचण खां पोइ जर्नलिज़म में कहिड़ियूं तव्हांखे आसानियूं पैदा थियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिथे आसानियूं पैदा थींदियूं आहिनि त वरी कुझु मुश्किलात बि हूंदियूं आहिनि। त तव्हां छा था फील कयो त तव्हांखे कुझु मुश्किलात बि आहिनि टेक्नोलॉजी जे करे? उहे तव्हां असांजे पढ़ंदड़नि खे ॿुधायो। हाणे ॻाल्हि इहा आहे अदी उन जा नई टेक्नोलॉजी अचण खां पोइ पहिरीं त इहो थियो आहे त असांखे काफ़ी सहूलियतूं पैदा थियूं। अॻे त ख़बर लाइ असांखे वॾी महिनत करणी पवंदी हासिलु करण लाइ। टेलीफोन लाइनुनि जी जेका सूरत हाल हूंदी त असां ॿाहिरिनि जेके टेलीफोन ते जेके ख़बरूं वठंदा हुआसीं उनजा आवाज़ जी सूरत हाल ख़राबु हूंदी, ॿुधी न सघिबो, हिकिड़े नाले ते ॿियो नालो अची वेंदो हुयो त उहो जेको मुश्किलातूं, तस्वीरूं न मिली सघंदियूं, इन टाइम तस्वीर तव्हां हथु करणु चाहियो आहे तस्वीर न मिली सघे। ऐं फैक्स बाद में थोरो फैक्स आयो त कुझु सहूलियत पैदा थी, पर वरी बि तस्वीरुनि जो इशू हूंदो आहे। असीं त फैक्स ते मिलियल तस्वीरूं कंदा हुआसीं। त हीअ त हुयूं जेके मुश्किलातूं जेके हल थियूं। पर मां सम्झां थो त इन टेक्नोलॉजी अचण खां पोइ ऐं ख़ासि तौर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया जे अचण खां पोइ प्रिंट मीडिया खे हिकिड़ा नवनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पियो। छाकाणि त असीं जॾहिं अॻे का ख़बर ॾींदा हुआसीं त ॿिए ॾींहुं रीडर ते पुॼंदी हुई न्यूज़ पेपर जे ज़रिए। पर हाणे जेको बि इवेंट आहे, को हादसो आहे, को वाक़ियो आहे, त उहो त न रुॻो ओॾी महिल ई पर लाइव माण्हू ॾिसनि था पिया। को प्रेस कॉन्फ्रेंस आहे, को मुज़ाहिरो आहे, को लठबाज़ी आहे, को बिल्डिंग किरे पई ढहे पई, त उन जो ऑन स्पॉट। त हीअ जेको प्रिंट मीडिया लाइ शुरूआती असांजे ख़बर जी या कम जी ओॾी महिल थी थिए जेॾी महिल इलेक्ट्रॉनिक मीडिया जो कमु जहिड़ो कर बंदि थो थिए। नॉर्मली हुजणु ईअं खपे। हाणे तव्हां पंहिंजे रीडर खे, तव्हांजे पंहिंजे पढ़ंदड़ खे उहा शइ ॾियो जेका प्रिंट मीडिया में इलेक्ट्रॉनिक मीडिया में न आई हुजे। तव्हां उन जा मौज़ू तब्दील कंदव, तव्हां उनजी इन्वेस्टिगेशन में घणो वेंदो, उनजी डेप्थ में वेंदो ऐं उहे तफ़सीलात उहे ॻाल्हियूं जेके न आयूं आहिनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इहे हिकिड़ियूं मुश्किलातूं असां वटि आयूं आहिनि। हिन जे करे इहे हिकिड़े नवां चैलेंजिस आहिनि। नवां जेसीं ताईं तव्हांजी ज़रूरत न आहे तेसीं ताईं तव्हां का शइ तयारु कंदव न। पर हाणे असांखे प्रिंट मीडिया में अची ज़रूरु पंहिंजे पाण खे बचाए बि रखिणो आहे, सर्वाइव बि पंहिंजे पाण खे करिणो आहे ऐं पंहिंजी अफ़ादियत इम्पोर्टेंस जा रिलेवेंस पैदा करणी आहे। त उन लाइ असां हिकिड़ो जर्नलिज़म जे हवाले सां हिकिड़ो अलॻि सां सोचूं था ऐं नवां नवां मौज़ू नयूं शयूं खणी अचूं पिया। काविश में जेकॾहिं पाण हलिया वेंदासीं त हिकिड़ो वाक़ियाती ख़बरूं त अचनि पियूं, उहे असीं रिपोर्ट कयूं पिया। पर उन सां गॾोगॾु असांजी जेका नई टेक्नोलॉजी असां वटि अचे पई उहा कीअं आहे, उहा कीअं इस्तेमालु कबी आहे, इन जे हवाले सां कहिड़ा फ़ाइदा थींदा आहिनि, असां अलॻि सां उन जा पेजिस बि ॾियणु शुरू कया आहिनि। त असांजी मिसाल तौरु ज़मीन जो इशू आहे, ज़मीन घटि आहे, असां वटि पाणी घटि आहे, त हाणे आबादी आहे जेके उहे ज़रिया सोर्सिस जेके बिना पाणीअ जे घटि ज़मीन ते थी सघनि था, असां उन जे बारे में ॾियूं था, इंफॉर्मेशन ॾियूं था, पेजिस कढूं था। या वरी कंप्यूटर टेक्नोलॉजीअ में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि पियूं, कहिड़ियुनि शयुनि जे ज़रिए तव्हां पंहिंजो रोज़गारु करे सघो था। इन हवाले सां त इहो बि मुंहिंजो ख़्यालु आहे त इन सां असांखे काफ़ी सम्झो त मौज़ू तब्दील थिया आहिनि। अच्छा,
ईअं चई सघिजे थो त जर्नलिज़म में टेक्नोलॉजी जेको आहे तव्हांखे सपोर्ट बि करे पई त वरी किथे किथे तव्हांजे लाइ जेको आहे सो हिकिड़ो चैलेंज बि बणिजे पई। चैलेंज पंहिंजो असांखे हिकिड़े रीडर ताईं जी ज़रूरत बणिजणो आहे। रीडर असां वटि अॻे ख़बर लाइ अख़बार वठंदो हो न, या पंहिंजे व्यूज़ लाइ वठंदो। हाणे असांखे व्यूज़ जी साइड ते वधीक कमु करिणो पियो पए, न्यूज़ त हू ज़रे गॾु ॾिसी थो वठे, त जेकर इहे चैलेंजिस आहिनि। छा तव्हां पंहिंजे अख़बार खे भला पेपर में तब्दील कयो आहे? असां सच जीअं चइजे त डेली या ऑन द स्पॉट जेके शयूं थियनि पियूं असां उनखे खणी अचूं ई पेपर जी शिकिल में, ईअं कोन्हे अञा। असां नेट जे थ्रू रखूं पिया, रोज़ानो अख़बार में जेके शयूं अचनि थियूं उन शिकिल में असां रखूं था, उन जा आर्काइव्स ठाहियूं पिया त जीअं पोयनि पेजिस खे को माण्हू ॾिसणु चाहे उहे कयूं। पर मुंहिंजो ख़्याल आहे त हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां ई पेजिस ॾांहुं बि वञूं ऐं उन हवाले सां दुनिया में जेके तब्दीलियूं अचनि पियूं उन जे मुताबिक़ कयूं। ऐं उन्हनि हिन हवाले सां ॾिसां थो त वॾा अख़बारूं ऐं इहे हिन पासे वञनि थियूं। न्यूयॉर्क टाइम्स खे मूं ॾिठो आहे, वाशिंगटन पोस्ट खे ॾिठो आहे, टाइम्स ऑफ इंडिया खे ॾिसां थो या हिंदुस्तान टाइम्स खे ॾिसां थो, त उहे खणी अचनि पिया उन्हनि शयुनि खे। पोइ उहो गॾोगॾु सम्झो त प्रिंट मीडिया प्रिंटिंग जे शेप में बि असांखे उते नज़र अचे थो, पर गॾोगॾु हू जेको आहे सो वीडियो या इलेक्ट्रॉनिक वारे हवाले सां शयूं जेके आहिनि उहे बि ऑन द स्पॉट ॾेखारीनि था। जीअं हुनजो सम्झो त रेडियो टीवी चैनल बि जहिड़ो करे असांखे उते गॾु नज़र अचे थो। ऐं उनखां सवाइ केतिरो BBC आहे, BBC में असांखे उन हवाले सां जेको उनजी साइट आहे कंप्यूटर वारी, उन ते असांखे BBC जी न्यूज़ बि मिलनि थियूं, त उन सां गॾोगॾु उन जे हवाले सां फीचर आहिनि या वीडियोज़ आहिनि उहे बि असांखे मिलनि थियूं। यूट्यूब बिल्कुलु। अच्छा, तव्हांखां हिकिड़ो इम्पोर्टेंट सुवालु आहे जेको शायदि उन में मूंखे बि तमामु घणी हेल्प मिलंदी, त इन्वेस्टिगेशन या इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म केतिरो इम्पोर्टेंट आहे सहाफ़त में, उन जे बारे में आउं पाण बि ॼाण हासिलु थी करणु चाहियां, छो जो मुंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे त आउं इन फील्ड में कमु कयां। ऐं तव्हां हिकु सीनियर सहाफ़ी जे तौर ते तव्हां असांखे ॿुधायो, असांजे पढ़ंदड़नि खे ॿुधायो त सहाफ़ियुनि खे ख़बर पवे त सहाफ़त में इन इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म जी छा अहमियत आहे। उहो तमामु इम्पोर्टेंट तरीन जेको आहे सो फैक्टर आहे जर्नलिज़म जो। जेकी शयूं असांखे साम्हूं नज़र अचनि थियूं उहे तव्हां रिपोर्ट कयो था, ऐं पर उन जे पुठियां कहाणी छा आहे, तफ़सील छा आहे, पस मंज़र छा आहे, इहो वाक़ियो या इहा ॻाल्हि या इहो ॾोहो जे पुठियां दास्तान छा आहे। क्राइम थियो आहे त उहो किथां शुरू थियो आहे, कंहिं शुरू कयो आहे, केसि ताईं पहुतो आहे। त हीअ बुनियादी ॻाल्हि आहे त जेसि ताईं का बि बीमारी जंहिंजी सतही निशानी तव्हां ॾिसो था त आहे, पर उनजो काज़ ऐं उनजो रीज़न छा आहे, जेसि ताईं उनजी डेप्थ में न वेंदो त उहा बीमारी या उहा जेका असां उहा तव्हां ख़तमु नथा करे सघो। त असां दाऊं कंदा रहियासीं त बाबा असांजी सोसाइटी में ही इशूज़ आहिनि। जंहिंमें असां फिनांस वारी ॻाल्हि मूं सवेल कई त फिनांशियल इशूज़ जेके सिंध जा आहिनि NFC जा मामलनि सां गॾोगॾु काविश जे अचण खां अॻे या 90 खां अॻु जे दौर में कॾहिं बि इहो डिस्कस कोन थींदो त भई बजट केतिरी हूंदी आहे, सूबनि जे विच में उनजी विर्छ केतिरी हूंदी आहे, असांजो हिसो पती केतिरो थो थिए। असां इहे रिपोर्ट कंदा हुआसीं, पर बाद में असां अची उनजी इन्वेस्टिगेशन कई त बाबा दुनिया जा सिस्टम छा आहिनि, पाकिस्तान जो सिस्टम छा आहे, असांजा रिसोर्सिस केतिरा आहिनि, असां उन मां केतिरो जनरेट कयूं था या अर्न कयूं था, असांजो हिसो केतिरो थो थिए। असां सिंपली जेकॾहिं हुकूमत जो कागज़ ऐं पननि खे रिपोर्ट करियूं त असांजे रीडर खे ख़बर ई कोन पवंदी, पर असांखे इन्वेस्टिगेट करे ॿुधाइणो पवंदो त असांजा अंग अखर ई ॿुधाईंदा ऐं असांजो हेतिरी हक़ तलफ़ी हिननि पासनि ते थी आहे। हाणे इहो हिकिड़ो पासो आहे, पर जंहिं शोबे में तव्हां वञो उन में इन्वेस्टिगेशन इन करे ज़रूरी आहे त तव्हां तेसि ताईं उनजी सही ऐं ग़लति जे तयन न करे सघंदव जेसि ताईं तव्हां उनजी इन्वेस्टिगेशन में न वेंदो। ऐं उनजा समूरा पासा आहिनि, शयुनि खे उहे ॾिसणा पवंदा, उनजा हिकिड़ा बुनियाद आहिनि। असां जर्नलिज़म में पढ़ियासीं त चवंदा त FIW आहे, वैन वेयर वाए
हू इन क़िस्म जी शयूं आहिनि। त हाणे इहे जेकॾहिं तव्हां सिंपली ख़बर में ॾियणु चाहियो त ख़बर में ॾेई सघो था, पर तव्हां जो उन डेप्थ में वेंदव, इन्वेस्टिगेशन कंदव, उन जा कागज़नि खे हथु कंदव, उन जा फैक्ट्स वग़ैरह कंदव, उनखे दुनिया जी ॿियनि शयुनि सां कंपेयर कंदव, भेट कंदव, ऐं पोइ या वरी जंहिं इलाइक़े में तव्हां रहो था, मिसाल त पाकिस्तान आहे हिकिड़ो 4 सूबनि जो हिकिड़ो मुल्क आहे, ज़ाहिर हुन जा हिकिड़ा पंहिंजा हिकिड़े इंडिपेंडेंट पंहिंजी इहा हैसियत आहे जेका सूबाई हुकूमतूं आहिनि, उन्हनि जा मामलात आहिनि। त असांखे ॾिसणो पवंदो त फेडरल गवर्नमेंट सिंध KPK पंजाब बलूचिस्तान लाइ छा पई करे ऐं सिंध लाइ छा पई करे। सो हर हवाले सां असांखे इन्वेस्टिगेशन ज़रूरी आहे। क्राइम जे हवाले सां मूं तव्हांखे ॿुधायो त उहो उन जी रीज़निंग ॾेई वञिणो पवंदो। त मुंहिंजे ख़्याल में इन्वेस्टिगेशन खां सवाइ त तव्हां जर्नलिज़म करे न सघो। ऐं हाणे जॾहिं पाण पहिरीं ॻाल्हि आयासीं त इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया खे तव्हां कीअं डिफरेंशिएट कंदो, डिफरेंट कीअं उनखे बनाईंदव, त उहो तेसीं ताईं त नामुमकिन आहे जेसीं तव्हां इन्वेस्टिगेशन में नथा वञो। ऐं उहे अख़बारूं उन्हनि जी सही आहे जेके इन्वेस्टिगेशन ॾांहुं वञनि थियूं। मां जेकॾहिं वठी वञा 90s ऐं 90 खां थोरो अॻे त असां वटि फ्रंटियर पोस्ट जी अख़बार पिशावर मां निकिरंदी ऐं साॻिए वक़्तु लाहौर मां निकिरंदी अंग्रेज़ी में, उहा वधि में वधि इन्वेस्टिगेशन रिपोर्टिंग कंदी ऐं सिंध जा इशूज़ कंदी। पोइ मूं बाद में ॾिठो त जॾहिं जंग अख़बार वारनि न्यूज़ पेपर कढी अख़बार द न्यूज़, त उन में बि हुन रेगुलर ख़बरुनि सां गॾु इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म खे ॾिनी अथी। अहिड़े नमूने जॾहिं सिंधीअ में असां काविश कढीसीं त असांजो बुनियादी इन ते हूंदो त भई असां इन्वेस्टिगेशन किथे था करियूं। मुंहिंजो पंहिंजे रिपोर्टर्स खे सभ खां वधीक ज़ोर जे ॻाल्हि ते हूंदो आहे त तव्हां इन्वेस्टिगेटिव रिपोर्टिंग ॾांहुं वञो ऐं उन ते जेके ट्रेनिंगूं थींदियूं आहिनि, इन सां गॾु जेके ॿिया मामला थींदा आहिनि, उन ते असांजी जेका आहे असां उनजी शयूं जारी रखंदा आहियूं। हिकु सहाफ़ी जे तौर ते तव्हां हिकिड़ी सही ख़बर ऐं ग़लति ख़बर उन जे विच में कीअं तव्हां जेको आहे सो उनखे परखींदा कीअं, तव्हां वटि कहिड़ी कसौटी आहे? छो जो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां वटि डिसइंफॉर्मेशन बि जेको आहे सो अची वेंदी आहे, त तव्हांजो छा सिस्टम आहे त तव्हां सभिनी शयुनि खे कीअं ऐं परखींदा आहियो त हा हीअ ख़बर जेका आहे एक्यूरेट आहे, हिनखे असांखे छा इन जेको मूं अर्ज़ु सवेर बि कयो त को निसाब आहे कोन, उहो तव्हांजी हिकिड़ी सलाहियत ते डिपेंड करे थो। ऐं पोइ तव्हां ॾिसो तव्हां इहा ख़बर किथां पिया हासिलु कयो, तव्हांजी जंहिं रिपोर्टर खां वठो पिया या जंहिं माण्हू खां ख़बर वठो, उहो माण्हू बता ख़ुदि केतिरो रिलायबल आहे, क्रेडिबिलिटी उनजी उहा केतिरी आहे, उहा तव्हांखे ॾिसणी पवंदी। ऐं उनखां पोइ कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त के शयूं अहिड़ियूं थींदियूं पियूं आहिनि, नज़र पवंदियूं आहिनि, जंहिंमां माण्हू फोर्सी करणु शुरू कंदो त ख़ुदा न करे को अहिड़ो वाक़ियो थिए त कोन्ह पियो, इहो अंदाज़ो अचणु शुरू थी वेंदो आहे। पोइ असां ज़ाहिर त हिकिड़े पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते असां इहो ॾिसंदा आहियूं वाक़ियाती ख़बर जे हवाले सां। बाक़ी जेकॾहिं तव्हां चओ पिया त ॿिए हवाले सां नॉलेज जे हवाले सां आहे, इंफॉर्मेशन जे हवाले सां आहे, त पोइ असां डॉक्यूमेंट जे हलाए वेंदा आहियूं। त रिपोर्टर हिकिड़ो माण्हू चए थो फलाणे जॻह ते असल में ख़र्चु जेको आहे सो 3 करोड़ रुपया आहे, पर गवर्नमेंट न 40 करोड़ रुपया ख़र्चु कयो आहे, त हाणे इहो प्रूफ करण लाइ असां डॉक्यूमेंट मिलंदा, उन डॉक्यूमेंट्स खे ॾिसबो त इहा ॻाल्हि दुरुस्त आहे या न आहे। पर जेकॾहिं को वाक़ियो आहे त पोइ उन हवाले सां तव्हांखे स्पॉट ते बि वञिणो पवंदो, तव्हांखे पुलिस इन्वेस्टिगेशन आहे उहा बि ॾिसणी पवंदी, उते जे लोकल माण्हू सां बि मिलणो पवंदो, ऐं ख़बर केरु ॾिए पियो उन ॻाल्हि खे बि ॾिसणो पवंदो। त मुंहिंजो ख़्यालु आहे को एॾो मुश्किल कोन्हे इन ॻाल्हि में त भई उहो नामुमकिन आहे त असां का शइ जी प्रॉपरली सही ऐं दुरुस्त जो न करे सघूं। पर इन जे बावजूदि बि केतिरनि जॻहियुनि ते ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, पर इन ग़लतीअ जो जेको परसेंटेज आहे उहो तमामु घटि हूंदो आहे। त सिंध में येलो जर्नलिज़म असांजे सिंधी मीडिया में आम तौर ते इहो चयो थो वञे त काफ़ी हद ताईं मौजूदु आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त येलो जर्नलिज़म जेको आहे सो कंहिं बि मीडिया हाउस जे लाइ या तव्हांजे जेको आहे सो अख़बारुनि जे लाइ या टीवीज़ जे लाइ को सूदमंद कोन हूंदो आहे। त जेकॾहिं इहा असां वटि आहे ऐं प्रिवेल करे थी इहा शइ असां वटि, त उन जा असांजे जेको आहे सो सिंधी मीडिया ते ऐं असांजे मुआशिरे ते कहिड़ा असर थी सघनि था या थी रहिया आहिनि? जेसीं ताईं प्रिंट मीडिया जी ॻाल्हि कयो था त मां सम्झां थो त अञा येलो जर्नलिज़म ईअं
इस्टेब्लिश न थी सघी आहे या ऑक्युपाए न करे सघी आहे सोसाइटीअ ते, छाकाणि जो अगरि को माण्हू करे थो त उहो पंहिंजे इदारे जे लाइ, पंहिंजी अख़बार जे लाइ पंहिंजी उहा सॼी क्रेडिबिलिटी विञाए सघे थो। असांजे माण्हुनि में इहो तमामु घणो शौक़ु आहे। तव्हां का बि ग़लति ॻाल्हि उन्हनि खे ॿुधाए नथा सघो या मञाए नथा सघो, उनखे उन ॻाल्हि खे चेक करण जा सभई ज़रिया आहिनि। ऐं नतीजे में अगरि कंहिं बि माण्हू किथे बि या कंहिं बि इदारे अहिड़ी रिपोर्टिंग कई जंहिंजा हिकिड़ा ख़ासि मक़सदु हुजनि नेगेटिव जे हवाले सां, त पोइ उहो इदारो आहिस्ते आहिस्ते पंहिंजी साख ख़तमु कंदो वेंदो ऐं माण्हू कंहिं ॿिए पासे ॾे रुख़ कंदा। त मुंहिंजो न आहे ख़्यालु त सिंधीअ में को ईअं कमु थींदो हूंदो पंहिंजो प्रिंट मीडिया जे हवाले सां। इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आज़ादु आहे। इन में जॾहिं वेब चैनल्स अची विया हलिया आहिनि, छोकिरा खणी कैमरा खणी कहिड़ी ॻाल्हि बि खणी शुरू था करे सघनि, उनखे असां रोके नथा सघूं। पर प्रिंट मीडिया प्रिंटिंग जी शिकिल में आहे। अॼु मूं का ख़बर छपी आहे, अॼु खां 5 ॾींहंनि खां पोइ बि उन ते जेको आहे सो राय अची सघे थी, उन ते तरदीद अची सघे थी, उन ते क्लैरिफिकेशन अची सघे थी, उन ते को केस ठही सघे थो, उन ते असां कोर्ट ऑफ लॉ में वञी सघूं था। त मुंहिंजो न आहे ख़्यालु त इहो जेको आहे सो घणे भाङे घणो वक़्तु हली सघंदो। पंहिंजनि किन मक़सदनि खे, किन मफ़ादनि खे नज़र में रखी जेकॾहिं तव्हां जर्नलिज़म कयो था त पोइ इहो सम्झो त पोइ तव्हांजी एज कोन्हे उन सहाफ़ती न इदारे जी एज आहे, न वरी तव्हांजे साखे जी रिपोर्टर जी आहे। हाणे असां गुज़िरियल 30 सालनि खां जर्नलिज़म कयूं था, काविश जे हवाले सां ॻाल्हि कयूं था। उनजे दौरान अलाए केतिरियूं अख़बारूं आयूं, मां सम्झां थो 30-35 खां वधीक अख़बारूं काविश जे अचण खां पोइ मार्केट में आहियूं। उन में तमामु वॾा वॾा माण्हू हुआ जंहिंजी वॾी जेका आहे साख हुई ऐं हैसियत हुई, पंहिंजे अदब जे हवाले सां हैसियत हुई, पंहिंजे सहाफ़ती शोबे जे हवाले सां हैसियत हुई ऐं उन्हनि बि कमु कयो। पर काविश अॼु बि सिंध जे हिकु पहिरें नंबर न्यूज़पेपर तौरु मञी वञे थी आहे। त उनजो रीज़न इहो आहे, असां हर उहा ॻाल्हि जेका असांजे इदारे जे अगेंस्ट हुजे, प्रोफेशनल इथिक्स जे वैल्यूज़ जे अगेंस्ट हुजे, माण्हू जे मिज़ाज तबियतुनि जे बिल्कुलु उबतड़ हुजे ऐं असीं कंहिं ख़ासि मफ़ादनि खे नज़र में रखूं का रिपोर्टिंग कंदा हुजूं त पोइ असां उनजो नुक़सानु ज़रूरु भोॻियूं आहे। न यकीनन काविश खे त असीं जेको आहे सो येलो जर्नलिज़म में शामिलु नथा करे सघूं, पर उन खां अलावा ॿियूं अख़बारूं निकिरनि थियूं जेके जंहिंजी का एतिरी घणी इशात बि कोन्हे ऐं सिर्फ़ु बिज़नेस पर्पज़ जे लाइ जेके आहिनि से कुझु अख़बारूं शाया कनि था ऐं उन्हनि जी जेका आहे सा रिपोर्टिंग बि जेका चइजे त जेन्युइन रिपोर्टिंग कोन हूंदी आहे ऐं उहे हितां हुतां ख़बरूं खणी उहे अख़बारूं छापे था छॾनि। त इन क़िस्म जो जेको ट्रेंड आहे उहो त यकीनन जेको आहे सो सॼे सिंधी मीडिया खे जेको आहे सो नुक़सानु त पहुचाए रहियो आहे। पर आउं नथो सम्झां त को सिंध जो माण्हू उनखे को जॻह ॾींदो। तमामु वॾनि इन्वेस्टमेंट्स अख़बारूं आयूं आहिनि, तमामु वॾी इन्वेस्टमेंट। जो आउं काविश जे पहिरें टीम जो हिसो आहियां त मूंखे ख़बर आहे त काविश जॾहिं निकिती पए तॾहिं केतिरो बजट कंप्यूटर लाइ रखियलु हो, केतिरो पघारनि लाइ रखियलु हो, केतिरो मशीननि लाइ रखियलु हो। उहे कापियूं बि मूं ॾिठियूं, उहे पना बि मूं ॾिठा ऐं पोइ मूं ॿियो ॾिठो त ॿियनि अख़बारनि केतिरे वॾे इन्वेस्टमेंट सां पंहिंजूं अख़बारूं कढियूं। पर रीज़न इहो आहे त अगरि हुननि जे ॾाढो अहिड़ी का बि ॻाल्हि आई आहे या उन्हनि खे फॉलो कयो आहे जंहिंखे तव्हां येलो जर्नलिज़म चओ था, त पोइ उहे अॻिते न वधी सघियूं आहिनि। हुनखे पंहिंजे रिपोर्टर जो एहतसाब कंदो रहणु खपे, पंहिंजो एहतसाब कंदो रहणु खपे। असांजे बारे में आउं तव्हांखे ॿुधायां त काविश अख़बार गुज़िरियल 20-25 सालनि खां असीं डेली पंहिंजे डेस्क ते वेहण खां अॻे हिकिड़ी मीटिंग कंदा आहियूं। उन मीटिंग में असां अॼु छा कयो, कहिड़ियूं ग़लतियूं कयूंसीं, कहिड़नि पासनि ते असां मिस्टेक्स थियूं या कहिड़नि पासनि में असां पूरी सही इंफॉर्मेशन न ॾेई सघियासीं या असां किथे ग़लति इंफॉर्मेशन ॾेई छॾीसीं, किथे असांजे रिपोर्टर असांखे इस्तेमालु करे वियो, यूज़ करे वियो। त इहे सभु शयूं जो असां डेली असांजो हिकिड़ो सेक्शन आहे जेको उनजी बिल्कुलु हिकिड़ी असेसमेंट रिपोर्ट ठाहे ईंदो आहे, जेका असां पंहिंजे डेस्क जे दोस्तनि सां वेही डिस्कस कंदा आहियूं ऐं उन खां पोइ असां वेंदा आहियूं। सो सिंधीअ में आउं नथो सम्झां त जेको बि अहिड़ी जर्नलिज़म करे थो उनजी जेको मुस्तक़बिल आहे या उनजी का साख आहे। ज़बरदस्त। इहो त मूंखे सची ॻाल्हि आहे, ॾाढी ख़ुशी पई थिए जो तव्हांजो जेको इदारो आहे उहो तमामु घणे प्रोफेशनलिज़म सां कमु पियो करे। अच्छा, हिकिड़ो तमामु अहम सुवालु आहे तव्हां खां त पाकिस्तान में स्पेशली सहाफ़त जे लाइ हींअर तमामु टफ जीअं चइजे त टाइम हली रहियो आहे
ऐं आज़ादु सहाफ़त जेका आहे उन खे असां ॾिसूं पिया त उन जी नैरोइंग थींदी पई वञे या हाणे असीं चऊं त आज़ादु सहाफ़त जेको आहे सो हिकिड़ो ख़्वाबु बणिजंदी पई वञे। त तव्हां कीअं था सभिनी हिननि सभिनी शयुनि खे ॾिसो जेके कारा कानून ठाहिया था वञनि या सहाफ़त खे कंट्रोल कयो थो वञे, मीडिया खे कंट्रोल करण जी कोशिशि पई कई वञे, त इन जा असर जेके आहिनि से मुल्क ते, मुल्क जे मुस्तक़बिल ते ऐं असांजे समाज ते कहिड़े तरीक़े सां पइजी सघनि था? ॾिसो, इज़हार राय जी आज़ादीअ जे अगेंस्ट जेका पाबंदियूं आहिनि इहे अॼु जूं कोन्हनि, सदाईं सालनि खां इहो ज़बाबंदी वारो जेको आहे। असां पुराणे दौर जे शाइरनि खां वठी भिटाई खां वठी काउंट कंदासीं त भिटाई साईं जा वेतिरा तव्हांखे शहर मिलंदा जंहिंमें इहो हूंदो त भई ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे पर ऐं पंहिंजी ॻाल्हि रखूं था, ठीकु आहे। सो उन खां पोइ जेकॾहिं पाण अॼु ताईं हलिया अचूं, दुनिया जहान में ईअं आहे, दुनिया जा जेके महज़ब मुल्क सॾाइनि था पंहिंजे पाण खे, ऐं नथो सम्झां त को पाकिस्तान खां वधीक सुठी तारीख़ उन्हनि जी आहे, उन्हनि जी बि अहिड़ी हिकिड़ी कारो दुनिया उन्हनि वटि बि आबाद आहे, असां वटि बि आहे। विरहाङे खां वठी करे हैसियत अॼु ताईं केतिरनि क़िस्म जूं हुकूमतूं आहियूं, मार्शल आऊं आहियूं, गैर जमहूरी हुकूमतूं आहियूं, हर के पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां आज़माइण जी कोशिशि कई, पर ज़बाबंदी कॾहिं कंहिंजी तव्हां करे नथा सघो, न लेखक जी करे सघो था, न शाइर जी करे सघो था, न सहाफ़ी जी करे सघो था। पोइ दौरु आयो, माण्हुनि तमसीली तरह लिखणु शुरू कयो, अहिड़े नमूने लिखणु कुझु लिखी ॻाल्हि करणु शुरू कई ऐं पंफलेटनि जी शिकिल में माण्हुनि ॻाल्हि करण शुरू कई। सो जर्नलिज़म जे हवाले सां मार्शल आर्ट जा जॾहिं दौर हूंदा त सेंसर हूंदी हुई, कुझु सहाफ़ियुनि खे कोड़ा लॻंदा, सहाफ़ी जेलनि में वेंदा। अॼु जे दौर में बि थोरो उन्हनि पंहिंजे रवैयनि खे तब्दील कयो आहे, इस्टेब्लिशमेंट या स्टेटस को जा हामी या उहे माण्हू जेके इज़हार राय खां डिॼनि था, माण्हू जो आवाज़ खां डिॼनि था, त उन्हनि पंहिंजो तरीक़े वारदात उहा तब्दील कई आहे। पर हाणे नामुमकिन आहे त आवाज़ खे दॿाए सघिजे। तव्हां प्रिंट मीडिया जे आवाज़ खे दॿाए सघो था, तव्हां टेलीविज़न जे आवाज़ खे दॿाए सघो था, पर सोशल मीडिया जे थ्रू जिन माण्हुनि खे तव्हां ऑफ एयर करे छॾियो आहे, जिन माण्हुनि खे तव्हां सहाफ़ती नौकरियुनि मां ख़ारिज कराए छॾियो आहे, उन्हनि जो आवाज़ त उनखां वधीक सोशल मीडिया ते पावरफुल नमूने ऐं आज़ादी सां लिखी। हिते कुझु हदूं हुयूं, कुझु पाबंदियूं हुयूं, पर हाणे सोशल मीडिया ते पंहिंजे हदुनि ऐं पाबंदियुनि खां हटी करे कनि पिया कनि। त हीउ जेको कुझु थिए पियो, इहे जेके माण्हू कनि पिया, ज़ाहिर उन्हनि वटि हिकिड़ा पंहिंजा नज़रिया आहिनि, उन्हनि वटि पंहिंजा मामला आहिनि, उन्हनि वटि पंहिंजो क़ौमी सलामती जा उन जा पंहिंजा हिकिड़ा मानाऊं ऐं तशरीहूं आहिनि, माण्हुनि खे रोके नथा सघूं। पर असीं जंहिं कम में आहियूं उन में असांखे बीह रहणु खपे, पंहिंजी क्रेडिबिलिटी खे धकु न ॾिसणु घुरिजे। असां अहिड़ी का ग़लति रिपोर्टिंग या अहिड़ी का ग़लति इंफॉर्मेशन न ॾियूं जो जॾहिं हू असांजे मथां अॻे कात कुहाड़ा खणी बीठा आहिनि त असां हिकिड़ी गुंजाइश जस्टिफिकेशन ॾियूं त उहो असांखे कंहिं न कंहिं ॿिए बहाने सां विक्टिमाइज़ कनि या असांखे उनजो निशानो बनाइनि। उन्हनि अख़लाक़ी तरह केसिस ठाहे असांजे केतिरनि एडिटर जे हिते अख़लाक़ी क़िस्म जा केसिस ठाहे रखिया, रुॻो इन करे त उनजो ज़बाबंदी करे सघिजे। सो ऐं नथो सम्झां त कोई को कनि था, हिन खे वरी पोइ ते था वठनि, जिन खे खणी वञनि था उन्हनि खे इज़त आबरू सां छॾे था वञनि, जिन खे खणी वञनि था उन्हनि खां माफ़ियूं था घुरनि। उहे माण्हू उन बमनि ऐं फायरिंगनि जे बावजूदि माण्हू जेको आहे सो कमु कनि पिया, असांजा सहाफ़ी क़तल थी वञण खां पोइ बि उनजे ग्रुप जा या उनजी टीम जा दोस्त जेके उन्हनि में जज़्बो ऐं स्पिरिट उहो साॻियो आहे। सो जिन खे बि इहो गुमान आहे त हू को कंहिंजे ज़बान खे बंदि करे सघंदा, तालो हणी सघंदा, उनजी सोच ते पाबंदी लॻाए सघंदा, उहो पंहिंजी ग़लती थी आहिनि, उहे पंहिंजी ग़लती खे सही कनि। हाणे इज़हार राय जो जेको आहे अॻे जेतिरो हो उनखां वधीक रस्ता खुलियल आहिनि। रुॻो जो पंहिंजे ई क़ाइदनि कानूननि जे अंदरि माण्हू कमु कंदो, वधीक आसानी थींदी। तव्हां छॾे ॿाहिरि कढंदो त पोइ सोशल मीडिया मौजूदु आहे, उहो नजम सेठी बि ॻाल्हाईंदो, हमीद मीर बि ॻाल्हाईंदो, तलत हुसैन बि ॻाल्हाईंदो, ॿिया बि ॻाल्हाईंदा। उहो अॻे टीवी थी कुझु पाबंदी हुई, हुते को पेमरा हुई, हुते को ॿियो जेको आहे APNS हुई, को CPN हुई, कुझु इदारा हुआ। हीअ त उन सभिनी इदारनि खे आज़ादु कंदो। इन करे मुंहिंजो ख़्यालु न आहे ख़्यालु त रोके सघिजे थो। अच्छा, हिकिड़ो सवाल तव्हांजे लिखण जे बारे में थी आऊं कयां त
तव्हांजो किताबु जेको ख़ाकनि वारो हो उहो मूं पढ़ियो, उन में मूंखे तव्हांजी मुंहिंजे मिज़ाज में अधी शुरू खां रहियो आहे ऐं जुमिला हणंदो बि आहियां, जुमिला ॿुधंदो बि आहियां ऐं स्कूल में कॉलेजनि में जिते बि मूंखे मौक़ो मिलियो त दोस्त मूंखे चवंदा आहिनि त भई असीं ॿियनि खे त जवाबु ॾेई सघंदो, तोखे न ॾेई सघंदो, बहरहाल उन में आहे सो मूं ऐं जुमिला ॾींदो आहियां, रहंदो आहियां। तंज़ मज़ा उन करे बि आहे त मूंखे मज़ा पढ़ण जो बि शुरू खां शौक़ु रहियो आहे। मूं हलीम बिरोई खे सॼो पढ़ियो, हलीम बिरोई खे मूं ऐं यादि हाफ़िज़ हुउसि। हलीम बिरोई साहिब जा पूरा जेको माण्हू पोइट्री खे यादि कंदो आहे, मूं हुनजो नसर मूंखे यादि हूंदो। ऐं हलीम साहिबु बाबा जो बास हो, बाबा यूनिवर्सिटी में जॉब कंदो, हलीम साहिबु हुते रजिस्ट्रार हो। बाबा जो बास हो मुंहिंजो दोस्त हो। दरवाज़ो खड़काए चवंदो हल त कचहरी करे अचूं। असीं होटल ते वञी वेंदासीं, कचहरी कंदासीं। रीज़न इहो त हुनखे हुनजा सॼा पैराग्राफ ॿुधाईंदो त हैरान थींदो त इंटर जो शागिर्दु आहे या यूनिवर्सिटी जो शागिर्दु आहे की आउं कीअं यादि आहियां, त छाकाणि जो हुन मज़ो ईंदो, एतिरा दफ़ा पढ़ंदो जो मूंखे यादि थी वेंदो। साॻिए नमूने पंहिंजो मज़ाहिया ॿिया किताब रिसाला जेके ईंदा हुआ उहे आउं पढ़ंदो हुउसि। उन खां सवाइ जेको आहे सो रेडियो ऐं टेलीविज़न ते जेके मज़ाहिया प्रोग्राम ईंदा हुआ, अतर ख़ान जदी थियो या कपिल शर्मा शो थियो या सौराब सुमरा फलाणा, इहे मज़ाहिया प्रोग्राम कंदा, इहो मां ॾिसंदो। रेडियो ते हिकिड़ो नसीर मिज़ा हिकिड़े दौर में मज़ाहिया प्रोग्राम ड्रामनि जो त शुरू कयो त हुन मूंखे कुझु शयूं चयूं जेके मूं हुनखे लिखी ॾिनियूं। साॻिए नमूने बेदुल मसरूर PTV ते हिकिड़ो मज़ाहिया प्रोग्राम जीअं चहचटो टाइप जो थींदो, पर चहचटो कोन्हो, थोरो वरी अदबी ऐं मज़ाहिया क़िस्म जो, त मूं उनखे तमामु घणा स्क्रिप्ट लिखी ॾिना हुआ, उहे उन्हनि ॾींहंनि में हलिया हुआ। सो मूंखे पंहिंजो शौक़ु रहंदो आहे ऐं आउं लिखंदो आहियां त नेचुरल आहे मुंहिंजो, हुन में को ज़ाहिर आहे लिखणी त नेचुरल हुजे थी, हुन में तव्हां नथा करे सघो। सो मूं जॾहिं हीउ लिखणु शुरू कयो त ख़ाका लिखणु शुरू कया त पोइ मूं ॾिठो त इहो आउं करे सघां थो। हिकिड़ो ख़ाको मूं लिखियो, ॿियो ख़ाको लिखियो, पोइ दोस्तनि हुन ते ज़ोर भर त न तव्हां लिखो, त पोइ मूंखे मज़ो अचणु शुरू थियो, रिस्पॉन्स मिलणु शुरू थियो। त हाणे बि मूं काफ़ी ख़ाका लिखिया आहिनि, पर आउं ॾिसां थो दोस्तनि में सहप थोरी घटि आहे। सो दोस्त कॾहिं कॾहिं मां नाराज़ थी वेंदा हलिया, पोइ नाराज़ थींदा त पोइ आउं थोरो पोइ हिते हटी वेंदो आहियां। सो इहे सही आहे। अच्छा, हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सहाफ़त में ॿोली जो जेको हूंदो आहे उहो तमामु अहम किरदारु हूंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां इंग्लिश न्यूज़पेपर पढ़ो था त उन्हनि जी प्रूफ जेका आहे सा तमामु आला क़िस्म जी थियलु हूंदी आहे प्रूफ, ऐं उर्दू अख़बारुनि में तव्हांखे प्रूफ जूं ग़लतियूं जेके आहिनि उहे तमामु घटि नज़र ईंदियूं आहिनि। छा सबबु आहे जो असांजी जेका सिंधी अख़बारूं आहिनि उहे भला प्रूफ ते कंप्रोमाइज़ जेके आहिनि से नज़र थियूं अचनि? ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां ॿोली खे प्रिंट मीडिया में जॾहिं तव्हां क्लॉकियल मतिलबु जॾहिं ॻाल्हायो था त तव्हांजा लफ़्ज़ जेके आहिनि उहे केरु एतिरो घणी देरि ताईं कैच नथो करे सघे। लफ़्ज़ जॾहिं प्रिंट थी था अचनि त पोइ हमेशह जे लाइ रहिजी था वञनि। त उहो हिकिड़ो जेको आहे सो मुसलसल जेको आहे ॿोली खे ईअं सम्झो त नुक़सानु पियो पहुचे। उन जा कहिड़ा जेके आहिनि से हल निकिरी सघनि था त असां उनखे कीअं बहितर कयूं, अञा वधीक बहितर कजे। स्पेशली एडिटोरियल में बि ग़लतियूं हूंदियूं आहिनि सिंधी अख़बारुनि में। ऐं काविश जी सिर्फ़ु ॻाल्हि नथी कयां, पर ॿियूं बि सभु अख़बारूं उन में शामिलु आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे सो ॿोली जो ग़लति इस्तेमालु थियो हूंदो आहे। असां वटि शायदि सहाफ़ी जेके आहिनि उन्हनि जी उहा एतिरी तालीम कोन हूंदी आहे जो उन तरीक़े सां लिखी सघनि। त उन छा तदारुक आहे, उनखे कीअं जेको असां हल करे सघूं था त जीअं असांजी ॿोली जेका आहे उहा हिकिड़ी स्टैंडर्ड ॿोली जेका आहे उहा छपिजे, इन जे बारे में उन बिल्कुलु सही तव्हांजो सुवालु आहे, सही तव्हांजी ऑब्ज़र्वेशन आहे। ऐं इन काफ़ी सबब आहिनि। सभ खां जेको अहम ऐं बुनियादी जेको आउं सबबु सम्झां थो त असांजे इदारनि में जेके माण्हू जॉब लाइ अचनि था उन जी जेका सा वेज स्ट्रक्चर जेको आहे न उहो उन क्वालिटी जो न आहे त उहे माण्हू असां वठी अचूं। असीं अगरि कंहिं माण्हू खे 10,000 रुपया 12,000 रुपया ॾियूं था ऐं असां हुनखे चऊं त तूं जेको ॿोलीअ जो माहिर हुजे, इहो नामुमकिन आहे। इहो सभिनी जॻहियुनि ते आहे, रुगो काविश जी ॻाल्हि नथो करियां, सभिनी इदारनि में ईअं आहे। असांजे एडिटर्स, सब एडिटर्स, रिपोर्टर्स पहिरीं त असां उन्हनि जो पघारनि खे एतिरी सतह ते आणियूं जो पोइ असां फ़रमाइशी तौरु सुठा माण्हू ॻोल्हे वठी अचूं।
असां वटि अहिड़ा कई ज़बरदस्त माण्हू जेके ॿोली जा माहिर हूंदा आहिनि ऐं उहो उनखे अहिड़ी कंसर्न हूंदो आहे जेको तव्हांखे आहे, उहे ईंदा आहिनि त असां कमु करणु चाहियूं था, तव्हांजी ॿोली जो इशू आहे। पोइ जॾहिं चवंदासीं टीम में जो हिसो थियो त उहे चवंदा आहिनि त पघार खणी ईंदासीं, हुनखे चवंदा आहियूं असां 12,000 ॾींदासीं, 15,000 ॾींदासीं, 20,000 ॾींदासीं। त पहिरियों त सबबु इहो आहे त असां वटि पघारनि जो जेको आहे तरीक़ेकार उहो सभिनी सिंधी अख़बार में काविश अलाह जा अहसान त इन हिसाब में कुझु बहितर आहे त असांखे रेगुलर टाइम ते पघार मिले थी। जीअं त ॿियनि इदारनि सिंधी मीडिया में वेंदो त हाल इहो अथव त ॿिनि महीननि जी ॾेढ महीननि जी ॿिनि महीननि जूं पघारूं थियूं मिलनि। असांजा इदारा पंहिंजे पेरनि ते बीहणु खपनि, जेके बदकिस्मती सां नज़र नथा अचनि। नंबर 2 त असांजे तइलीम जो जेको मयार आहे उहो बि असांजे साम्हूं आहे। असांजा जेके ख़ासि तौर ते सरकारी स्कूल आहिनि, असां वटि जेके ॿार अचनि था उहे इन्हनि सरकारी स्कूलनि मां अचनि था। प्राइवेट स्कूलनि मां जेके आहिनि ऐं उन्हनि जे ॿारनि जी तइलीम जो अगरि आहे त उहे वरी उन्हनि वटि सिंधी कोन्हे। प्राइवेट जेके बि स्कूल आहिनि उन में तव्हांखे सिंधी कोन मिलंदो, सिंधी ॿार आहे कोन, सिंधी पढ़ाई कोन थी वञे, जंहिंजे नतीजे में उहे ॿारनि खे सिंधी अचे कोन थी। सिंधी अचे थी उन्हनि ॿारनि खे जेके सरकारी स्कूल में पढ़नि था, ऐं सरकारी स्कूल में जेके ॿार पढ़नि था उनजी समाजी सूरत हाल जी बि तव्हांखे ख़बर हूंदी, फिनेंशियल सूरत हाल खे बि तव्हां ॾिसंदा हूंदव। ऐं उन खां पोइ जेको आहे सो स्टैंडर्ड जेको आहे उहो बि असांजे साम्हूं आहे। टियों सबबु इहो आहे। टियों सबबु जेको आउं सम्झां थो त को वक़्तु हूंदो त सियासी तंज़ीमूं पंहिंजनि छोकिरनि खे, नौजवाननि खे, मेंबरनि खे मुख़्तलिफ़ किताब पढ़ाईंदियूं, लेक्चर कराईंदियूं, स्टडी सर्कल्स हूंदा हुआ। उन्हनि मां जेकॾहिं ॿार निकिरंदा हुआ त उहे रुॻो ॿोलीअ जा माहिर न हूंदा पर ॿियनि शयुनि जी बि उन्हनि खे चङी तरह ॼाण हूंदी। बदकिस्मती सां असांजी सियासी पार्टियुनि जेके शागिर्दनि जा जेके स्टडी सर्कल्स आहिनि उन्हनि खे अलाए केॾांहुं खणी वियो, अलाए कहिड़े पासे उहा सॼो दौरु अलाए केॾांहुं हलियो वियो, जेको माज़ीअ जो हिसो आहे अलाए केतिरनि माण्हुनि खे निगाली एतबार बि ईंदो त कोई ईअं थींदो हो, उहो सॼो। त उतां जेके नौजवान ईंदा हुआ उन्हनि जी ॿोली दुरुस्त हूंदी, हुननि जी हैंड राइटिंग सुठी हूंदी, उन्हनि खे शयुनि जी ग़लति शइ सही शइ जी ख़बर पवंदी। सो इहो चोथों सबबु इहो आहे त असांजो ॿार या नौजवान जेके अचनि था उहो जर्नलिज़म खे पंहिंजो कैरियर नथा ठाहिनि। त मिसाल तौरु अगरि मूं वटि हिकिड़ो माण्हू सब एडिटर तौरु आयो आहे या प्रूफ एडिटर तौरु आयो आहे, हुनखे इहो ट्रेन करणु चाहियां त हू मूं वटि को साल वेहे त उनजा ॿोली खे बि दुरुस्त कयां, हुनजे ग्रामर खे बि दुरुस्त कयां, हुनजी हैंड राइटिंग खे बि दुरुस्त कयां। पर छाकाणि जो असीं जेतिरो हुनखे पघार था ॾियूं उन मुताबिक़ तूं भॼण जी कंदो त मूंखे किथे प्राइमरी मास्तरी मिली वञे, को वरी ॿियो को कमु मिली वञे त मां हलियो वञा। त हू जेसिताईं कैरियर न ठाहींदो, वेहंदो न, त असां हुनखे तयारु बि न करे सघंदासीं। ट्रेनिंग जो हिकिड़ो प्रोसेस त हुजे थो न, त उनखे अगरि 6 महीननि में असां तयारु करियूं साल, त उनजी इहो पक न आहे त साल या 6 महीना असां वटि हूंदो या न हूंदो। त इहे मुख़्तलिफ़ सबबु हुजनि था। ॿियो इहो बि आहे त असां वटि तकड़ बि तमामु घणी आहे। मिसाल तौरु अॻे इहे ई अख़बारूं काविश खां अॻे जेके अख़बारूं निकिरंदियूं इन जा 8 पेजिस जी अख़बार निकिरंदी, मिसाल एम्बर जी ॻाल्हि था करियूं, 8 पेज। उनजो जेको मैटर हूंदो उहो एतिरो कोन हूंदो। हिन जॻह ते हींअर असांजे कंप्यूटर अची वियो आहे, जेको लाइन स्पेस आहे, जो फ़ॉन्ट जी जेका आहे साइज़ आहे ऐं कंडेंस कयूं था इहो, त उहो उन खां त असां 64 ते 68 ते वधीक मैटर ॾियूं था। त हाणे उहो जेतिरो मैटर ॾियूं था त उनखे पढ़णु, उनखे चेक करणु, इहो सॼो हिकिड़ो टाइम वठे थो, कंज़्यूम बि आहे, टाइम वठे थो। तंहिंजे नतीजे में ईअं थो थिए जो केॾी महिल अखि छुभ में या अखि ग़लती थी वञे। पर इन जे बावजूदि काविश जे प्रूफनि जे हवाले सां घटि में घटि 4 दफ़ा चेक थियनि था डेली। कंप्यूटर ते चेक थींदो, जिते उहो स्क्रीन ते वेठो आहे छोकिरो, मैटर कंपोज़ पियो थिए, उते प्रूफ रीडर हुन सां गॾु कंप्यूटर ते हुन सां गॾु वेठो आहे। नंबर 2 त पेज जीअं पूरो थी वेंदो त उनजी प्रिंट आउट निकिरंदी। असांजो हिकिड़ो प्रीव्यू सेक्शन आहे, उनखे चवंदा आहियूं त तूं छपजण खां अॻु उनखे पढ़। उहो प्रीव्यू सेक्शन असांजो कंपोज़िंग जो, प्रूफ रीडिंग जो उहो मौजूदु आहे। नंबर 2 त छपजण खां पोइ पोस्ट व्यू सेक्शन आहे, जेको असां छपजण खां पोइ बि ख़ुदा न ख़ासिता अगरि ग़लती आहे उनखे बि असां रोके सघूं था। उन खां पोइ असांजो सब एडिटर आहे, उहो बि मुख़्तलिफ़ टाइमनि ते करे थो। त आउं नथो सम्झां त कंहिं ॿी अख़बार में इहे 3-4 ई मरहला थींदा हुजनि। त इन करे काविश में ग़लतियूं आउं नथो चवां न आहिनि, पर ॿियनि जी भेट में तमामु घटि आहिनि ऐं कोशिशि हूंदी आहे त इहे न थियनि। बाक़ी जेके ॿिया सबब आहिनि उहे मां तव्हांखे अर्ज़ु कया। न, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे।
तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जेके रीज़न्स तव्हां ॿुधाया आहिनि उहे बि वैलिड आहिनि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेतिरो तव्हां सैलरीज़ हूंदियूं उन जे हिसाब सां ई उन लिहाज़ सां ई माण्हू जेके आहिनि से तव्हां माण्हू हायर करे सघो था। पर उन जे बावजूदि तव्हां चवंदसि अञा तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त बहितर जेके सिंधी मीडिया में कमु थी सघे थो ॿोली ते, ऐं छो जो सिंधी मीडिया जेको आहे ॿोली जो दिफ़ा बि करे थी न, जिते असांजे मसइलनि खे असां मथे था खणी अचूं उते असां पंहिंजी ॿोली जो दिफ़ा बि करे रहिया हूंदा आहियूं। हाणे मुंहिंजो नेक्स्ट क्वेश्चन तव्हां इहो आहे त सिंधी मीडिया पंहिंजा मयार बुलंद करण लाइ ऐं जेको आहे सो वक़्त सां पंहिंजे पाण खे जीअं ॻंढे त ग्लोबलाइज़्ड थियण जे लाइ या जेको आहे सो ॿाहिरिनि मुल्कनि सां या ग्लोबली पंहिंजे पाण खे दुनिया सां कीअं ॻंढे सघे थी, छो जो असां फ़िलहालु ईअं थो लॻे त आइसोलेटेड हिकिड़ी कुंड में कमु पिया कयूं, असां अञा ग्लोबलाइज़्ड कमु न पिया कयूं। त उन जे लाइ असांखे छा करणु खपे जो असां ग्लोबल दुनिया जो हिसो बणिजी वञूं? हा ॾिसो, इहो जेको सुवालु आहे रुॻो सिंधी मीडिया सां रिलेट करणु थोरो मुनासिबु न थींदो। इहो सभिनी लाइ इहा ॻाल्हि थियणु खपे। उर्दू में बि ईअं थियणु घुरिजे, अंग्रेज़ी में बि ईअं थियणु घुरिजे। इहे सभु शयूं थोरो सिंधी मीडिया बि करे थी, थोरो ई उर्दू मीडिया बि करे थी, थोरो ई अंग्रेज़ी मीडिया करे थी। पर अंग्रेज़ी में जेको कुझु अचे थो उहो सॼी दुनिया में पढ़ियो थो वञे त उनजो रीडर जेको आहे सॼी दुनिया में आहे। उर्दू आहे ज़ाहिर आहे उनजो रीडर पूरो पाकिस्तान थो थिए, ऐं सिंधी मीडिया उनजो मेजर पार्ट जेको आहे उहो ही पंहिंजो इलाइक़ो सर्कल जंहिंमें असीं आहियूं था। त हाणे असां वटि जेके रिसोर्सिस अख़बार जे थ्रू ठहनि था या अर्निंग थिए थी उनजो बि हिसाबु उहो ई वञी बीहे थो। सिंधी अख़बार आहे, मूं तव्हांखे ॿुधायो त सिंध ताईं इहो महदूदु आहे, ज़ाहिर असांखे सर्कुलेशन बि उहा वञी बीहे थी, असांजी जेका असां इश्तिहारनि जा रेट्स बि उहे वञी बीहनि था। वरी जॾहिं उर्दू में वञूं था त उर्दू पूरो पाकिस्तान आहे, पर दुनिया में बि आहे त उनखे रेट्स बि उहे था मिलनि, उनजा जेका रिसोर्सिस जा अर्निंग बि उहा थी थिए। अंग्रेज़ी सॼी दुनिया जे त उनखे उन हिसाब सां थियनि था। त हाणे ॻाल्हि इहा आहे त इन जे नतीजे में सब्जेक्ट्स खे त असां उन जे मयार ते आणण जी कोशिशि कयूं था। मिसाल दुनिया में हिन वक़्तु जेको बि थियो आहे, अफ़गानिस्तान वारी इशू आहे, डान खणंदव, काविश खणंदव, जंग खणंदव, तव्हांखे अफ़गानिस्तान जे बारे में अपडेट इंफॉर्मेशन हूंदी त अॼु छा थियो, दोहा कॉन्फ्रेंस किथे पहुती, अफ़गानिस्तान जी जेका छोकिरी सूरत हाल किथे पहुती, ॻाल्हियूं कहिड़े मरहले में वयूं आहिनि। ठीकु आहे, इंडिया ऐं पाकिस्तान जा तालुकात आहिनि उहे कीअं थियनि, अमेरिका जी इलेक्शन्स आहिनि उहे केॾांहुं पियूं वञनि, कहिड़ा ट्रेंड्स आहिनि कहिड़े पासे, उहे सभिनी अख़बार में लॻभॻि हिकु जेतिरियूं हूंदियूं। पर काविश जो सब एडिटर ज़िंदगी भर अमेरिका न वियो हूंदो, काविश जो सब एडिटर हिकु ज़िंदगी भर इराक़ न वियो हूंदो, काविश जो सब एडिटर ज़िंदगी भर इंडिया या इराक़ या अहिड़े नमूने उर्दू वारा या उर्दू जेके न्यूज़ पेपर आहिनि उन जा हिकिड़ा मख़सूस जर्नलिस्ट हिकिड़ो ॿ टे इहे आया हूंदा, ऐं उहो बि हिकिड़ो निमाइशी तौरु ॾेखारण लाइ त असांजो हमरा उते मौजूदु आहे। जंग में अंग्रेज़ी अख़बार सां बि ईअं नतीजे में जेतिरी तव्हां पंहिंजो ॾींदव ट्रेनिंग ॾींदव, जेतिरी कैपेसिटी हुनजी मथे कंदव, बिल्ड कंदव स्टाफ जी, ओतिरी तव्हांखे हुनजी रिज़ल्ट मिलंदी। ऐं त शुरू खां वठी इन ई ॻाल्हि आहे ज़ोर भरींदो रहियो आहे त भई असांजे नौजवाननि जी इहा ट्रेनिंग थियणु खपे, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञणु खपनि, इंटर प्रोविंस टूर थियणु घुरिजनि, इंटर वर्ल्ड। हा, नतीजे में असांजो माण्हू हिते जो हाणे आउं न्यूज़ आहियां न, ज़िंदगी में मां हिकिड़ो दफ़ो अमेरिका वियो आहियां 30 सालनि में, ज़ाहिर हिकिड़ो दफ़ो वियो आहियां, डोड़ी डोड़ी मोटी आयो आहियां। ठीकु आहे, उन खां पोइ को माण्हू न वञे। सो हीअ असांजे इदारनि जो कमु बणिजे थो त पंहिंजे स्टाफ जो, पंहिंजे टीम जो इहे इन हवाले सां कैपेसिटी बिल्डिंग कनि, उन्हनि जे टूर कराइनि, उन्हनि जूं ट्रेनिंगूं कराइनि। मुख़्तलिफ़ इदारा, मुख़्तलिफ़ शख़्सियतूं इहे ट्रेनिंगूं कराईंदियूं आहिनि। पर ज़रूरी न आहे त दुनिया जे पाकिस्तान जे अंदरि बि थींदियूं, असांजे इदारनि जो डिजी ॻाल्हि कयां थो त असां जेको आहे न पंहिंजे प्रोफेशन जे हवाले सां ऐं पंहिंजे इदारे खे बहितर करण जे हवाले सां उहा संजीदगी न पिया ॾेखारियूं जेके एज़ ए इदारो इंस्टीट्यूशन ॾेखारणु खपंदी आहे। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु, आउं तव्हांखां इंटरव्यू बि कयां, शायदि मुंहिंजो सुवाल बि इंटरव्यू जे बारे में आहे त सहाफ़त में इंटरव्यू जी केतिरी हैसियत आहे? हा, इंटरव्यू फ़न आहे ऐं इंटरव्यू को सवलो कमु त आहे कोन।
इंटरव्यू ईअं न आहे त कंहिं माण्हू खे 30 सुवाल ॾेई छॾिया ऐं चवनि वञ वठी आहे, उहो सबक़ु पढ़ंदो वेंदो, सबक़ जो जवाबु वठंदो वेंदो। तव्हां उन माण्हूअ जे अंदरि खे खोटणो आहे तव्हांखे, हुन में डेप्थ केतिरी आहे, हू शयुनि जे बारे में सोचे छा थो, हू ॻाल्हाए छा थो, ऐं हू ॻाल्हियूं लिकाए कहिड़ियूं पियूं जेके तव्हांखे ख़बर आहे पर तव्हां हुनखां चवराइणु चाहियो था या उनखे कढणु चाहियो था। पहिरियों त ॾिसो त हमारा सवलो केतिरो आहे, केतिरो सचो आहे, केतिरो ॻाल्हि करे थो, नथो करे त पोइ तव्हांजो कमु इहो आहे त तव्हां हुनखे वठी अचो पंहिंजे मौज़ूअ ते, कहिड़े मौज़ूअ ते तव्हां इंटरव्यू कयो था। मूंसां मुंहिंजो थोरो कमु मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स में थियणो, पर तव्हां एज़ ए राइटर मूंखां ॻाल्हाइणु चाहियो था त पोइ मुंहिंजे एज़ ए राइटर ते तव्हांजो कमु थियलु हुजणु खपे। मूं ते तव्हां कमु करे अचो पोइ सुवालु कयो। ऐं असां वटि ईअं थो थिए त असां ओॾी महिल खे था ॾिसूं, उन घड़ी खे 15 मिंटनि जे अंदरि इहा ॻाल्हि करे अख़बार में छपणी आहे, पर असांखे इहो बि ॾिसणु खपे त मां जंहिं माण्हू जो इंटरव्यू कयूं था इहो इंटरव्यू रेफरेंस तौरु कमु अचे। तव्हां जेको इंटरव्यू जामी जो वरितो आहे या मुंहिंजो वठो था या नाज़ जो या नसीर जो, इन्हनि जो तव्हां इंटरव्यू कयो था त मुंहिंखां पोइ बि तव्हां खां पोइ बि के माण्हू असां ते कमु करणु चाहिनि त उहो मटीरियल हुन में मवाद हुन में मौजूदु हुजे। उहे शयूं जेके लिखियलु आहिनि, जेके रीडर खे पढ़णु चाहे थो, मुंहिंजे बारे में जेका क्यूरियोसिटी रीडर खे पढ़ंदड़ खे मौजूदु आहे, उहा तव्हां मूं मां खोटे कढी अचो, इहो फ़न आहे। बाक़ी सुवाल तव्हां अज़मत खे 50 लिखी ॾेई छॾंदुसि, तव्हांखे 100 लिखी ॾेई छॾंदुसि, तव्हां करे चुपका हलिया अचो, सुबुह जो छपे छॾियो। रीडर जो हुन सां को वास्तो ई कोन्हे, मज़ो ई न ईंदो हुनखे। त तव्हां उन मां शइ कढी अचो, क़ाबिले पढ़ शइ कढी अचो, हीअ बेसिक ॻाल्हि आहे। पोइ त चवंदा आहिनि त चढ़ाईंदा बि आहिनि पंहिंजे इंटरव्यू वठण वारे खे बखील कंदा आहिनि, हुनखे आपे मां कढी छॾींदा आहिनि, हुनजो टेम्परामेंट हुनजो जेको आहे उहो लूज़ कंदा, जीअं भई बखील थी पंहिंजी ॻाल्हि करे वञे। इहो बि एथिकली त मुंहिंजो ख़्यालु आहे दुरुस्त न आहे, पर हू फ़नकार आहे जेको इंटरव्यू वठण वारो। अगरि हुन में फ़न आहे ऐं साम्हूं वारे खे चिड़ाए ॻाल्हि कढी आयो त उहो हुनजो चालाकी न करे, उहो हुनजो टैलेंट आहे, फ़न आहे न, इहो को सवलो कमु न आहे। हा, इहो फ़न आहे। अच्छा, मुंहिंजो सुवालु आहे तव्हां खां नेक्स्ट त सिंधी मीडिया हाउसिस ते सियासी दबाव केतिरो हूंदो आहे, उन्हनि जे ओनर्स ते, उन्हनि जे रिपोर्टर्स ते, उन्हनि जे एडिटर्स ते, ऐं उहो जेको आहे सो असांजे जर्नलिज़म ते कीअं जेको आहे सो इफ़ेक्ट थो करे, ऐं असां उन सियासी दबाव खां छा निकिरी सघूं था, या सिर्फ़ु जेको बिज़नेस आहे उहो ई सबबु थो बणिजे जो असां दबाव खे क़बूल था कयूं। मुंहिंजो नओं ख़्यालु त पाण रुॻो सियासी दबाव जो ॻाल्हि ते ज़िक्र कयो, पाण ॿई ॻाल्हियूं जीअं तव्हां बिज़नेस वारी बि ॻाल्हि कई, सियासी दबाव, हर क़िस्म जो दबाव, हर क़िस्म जो दबाव असांखे ज़हन में रखणु खपे। उहो मीडिया ते हुजे थो, सियासी दबाव हुजे थो, सियासी पॉलिटिकल पार्टीज़ जो दबाव हुजे थो, क्रिमिनल माण्हुनि जो दबाव हुजे थो, जेके स्टेटस को जामी आहिनि, ॻोठ जो वॾेरो बि हिकिड़ो प्रेशर आहे, हिकिड़ो MP MNA बि हिकिड़ो प्रेशर आहे, हिकिड़ो बिज़नेसमैन जेको वापारी जेको वापारु करे थो ऐं तव्हांखे एडवर्टाइज़मेंट ॾिए थो, इहो बि हिकिड़ो प्रेशर आहे, सरकार बि हिकिड़ो प्रेशर आहे। इहे सभु प्रेशर तव्हां ते रहनि था। हाणे त असां ॾिसूं था त इहे आर्टिस्ट ऐं फ़नकार बि कहिड़ी प्रेशर डेवलप करे वेही था रहनि, साईं असीं तव्हांखे इंटरव्यू कोन ॾींदासीं, तव्हां असांजी फलाणी ख़बर छो न आहे। हाणे बाबा तूं हेॾी पर्सनैलिटी आहीं, हिकिड़े सेलिब्रिटी आहीं, तुंहिंजो असां न साईं तव्हां फलाणे टाइम ते मुंहिंजी स्कैंडल छपे छॾियो न, जंहिंखां पोइ तुंहिंजो तोखे इंटरव्यू कोन। त हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे सभु मौजूदु हुजनि था, ऐं इन मौजूदगीअ जे दौरान तव्हां पंहिंजे कम खे ऐं पंहिंजे मयार खे, पंहिंजे साख खे, पंहिंजे पढ़ंदड़नि ताईं एतबार खे, ऐं उन्हनि सां जेको तव्हांजो कनेक्ट छा चइबो आहे तालुक़ु जेको आहे, राब्तो आहे, उनखे कीअं बरक़रार रखी सघो था, उहो तव्हांजो जेको आहे सो उहो ज़रूरी आहे। असां वटि बि प्रेशर हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं त वॾा मज़े वारा हूंदा आहिनि, हुकूमतूं काढ़ी पवंदियूं आहिनि, तव्हांजी फलाणी ख़बर छो छपे छॾी, असां तव्हांजो जेको आहे सो जेका फलाणो आयो पे स्कीम आहे, उन जा जेके एतिरा करोड़ रुपए जा इश्तिहार आहिनि उहो तव्हांखे न ॾींदा। असां सॼी ज़िंदगी काविश इहो भोॻियो आहे
कॾहिं अरबाब रहीम साहिबु असां ते नाराज़ थी वेंदो त इश्तिहार कोन ईंदो, कॾहिं जेको आहे सो मुज़फ़र शाह नाराज़ थी वेंदो हलियो, कॾहिं जाम सादिक अली नाराज़ थी वेंदो हलियो, कॾहिं हीअ हुकूमतूं नाराज़ थी वेंदियूं आहिनि, कॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत उहा नाराज़ थी वेंदी आहे, त उहो हूंदियूं आहिनि। हेॾे पॉलिटिकल पार्टीज़ वारा फ्रंट ते ख़बर छो न लॻी आहे, बैक ते छो लॻी आहे, बैक ते छो लॻी आहे, अंदरनि पेजिस में छो लॻी आहे, इहे बि ॾिसंदा। त उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो ई हिकिड़ो तव्हांजो न्यूज़ एडिटर जो ऑर्गेनाइज़ेशन जी आहे या पंहिंजी छा चवंदा आहिनि महारत इहा आहे त इन सभिनी शयुनि खे गॾु खणी हले ऐं पंहिंजे रीडर सां पंहिंजो जेको तालुक़ु आहे ऐं उनजो जेको एतबार आहे उहो न टुटे। थैंक यू नियाज़ साहब। हाणे तव्हां असांजे नौजवान सहाफ़ियुनि जे लाइ को हिकिड़ो मैसेज जेको आहे उहो ॾियणु चाहियो त उहे पंहिंजे कैरियर खे जेको आहे सो कीअं परसू कनि उन्हनि जे लाइ। सभ खां पहिरीं त उन दोस्तनि खे चवंदुसि त पंहिंजे पाण में हिकिड़ो एतबार ऐं बिलीव पैदा कर ऐं थोरो वक़्त जो इंतज़ारु कनि। असां हिकिड़ी शॉर्टकट जे तकड़ में ईंदा आहियूं त बसि ठीकु आहे जर्नलिस्ट थी वियो, सुभाणे मूंखे सभु माण्हू एज़ ए जर्नलिस्ट सुञाणंदा ऐं मूंखे उहे ई सुञाणप ऐं इज़त मिलंदी जीअं सीनियर्स खे मिलंदी आहे, तव्हांखे मिलंदी वक़्त सां गॾु। 30 साल 35 साल 15 साल 10 साल पंहिंजे शोबे में तव्हां कमु कयो त पहिरीं त इहो पंहिंजे पाण में बिलीव कयो त तव्हां जेकॾहिं चाहियो था त तव्हां वॾा जर्नलिस्ट थी सघो था। शर्त इहा आहे तव्हां मुस्तक़िल मिज़ाजी सां कमु कंदो, पंहिंजे जंहिं प्रोफेशन में आहियो उन सां सिंसियरली कमु कंदो ऐं पंहिंजे सब्जेक्ट जे हवाले सां को न को स्पेशलिटी पंहिंजे पाण में एक्सपर्टीज़ पंहिंजे पाण में पैदा कंदो। जेकॾहिं तव्हां चओ त मां हिकिड़ो सिंपल डॉक्टर आहियां त सिंपल डॉक्टर लाइन में तव्हांखे 100 ॼणा मिलंदा, पर तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो एक्सपर्ट आहे जंहिंखे माण्हू ॿिए शहर मां बि पंधु करे अची उनखे पंहिंजे ॾेखारींदा। उनजे पाड़े में 10 डॉक्टर वेठा आहिनि, उहो हैदराबाद खिपरे मां या टुल मां ईंदो अची हैदराबाद जे हिकिड़े एक्सपर्ट डॉक्टर ॾेखार। त तव्हां एज़ ए जर्नलिस्ट तव्हां पंहिंजे पाण में एतिरी हिकिड़ी महारत पैदा कयो, स्पेशलाइज़ेशन पैदा करियो जो तव्हां खां ई अची पुछा थी को सरकार को स्कीम पई शुरू करे या का ॻाल्हि पई करे त उनखे ख़बर हुजे त मां नियाज़ पवर सां नाज़ सां या के अता राजड़ सां या कंहिंसां ॻाल्हाईंदुसि त मूंखे इतां जेका फीडबैक मिलंदो उहा बिल्कुलु माण्हुनि जे वेझो हूंदो। त कंहिं न कंहिं सब्जेक्ट में घटि हिकिड़े या ॿिनि सब्जेक्टनि में पंहिंजी स्पेशलाइज़ेशन जेसीं ताईं न ठाहींदव तेसीं ताईं तव्हां घणे मुदे ताईं न हली सघंदो या पंहिंजी हिकिड़ी अलॻि सां सुञाणप पैदा न करे सघंदो। इहो आहे। पोइ ख़बर जे पुठियां भले वञूं पर इन तकड़ में अची त मुंहिंजो बाइलाइन लॻंदी ऐं मुंहिंजो नालो लॻंदो ऐं सुभाणे मुंहिंजी वाखाण थी वेंदी ऐं उहा ख़बर दुरुस्त न आहे त सम्झो त तव्हां गुज़िरियल 6 महीननि में या साल में जेका बि महिनत कई उहा तव्हांजी सॼी महिनत राय कान थी वई। हिकिड़ी ख़बर को माण्हू तव्हांजी वाखाण करण लाइ तमामु घटि तयारु थींदो पर तव्हांजी ग़लतीअ ते तव्हांजी मज़म्मत करण में निंदा करण में देरि न कंदो। तव्हांजी समूरियूं महिनतूं कोशिशूं सभु रायगाह थी वेंदियूं जेकॾहिं तव्हां पंहिंजी साख खे सही नमूने दुरुस्त साबित न कयो। तंहिंजे करे ख़बर जे पोयां तकड़ में न वञो, ख़बर खे चेक कयो, असेस कयो, उनजी क्रेडिबिलिटी ॾे वञो, उनजे डॉक्यूमेंट्स ॾे वञो, रिकॉर्डिंग्स कयो, हर रिसर्च कयो न थी। इन खां सवाइ तव्हां जेकॾहिं जर्नलिज़म में अचो था न त पोइ सम्झो त वक़्ती त वाह थी सघे थी पर उहो तव्हां इन पंहिंजी पेर ॼमाए न सघंदो। सो बाक़ी आहे त हिकिड़े ॾींहं में सभु शयूं न मिली वेंदियूं, सभु शयूं मिली वेंदियूं पर पंहिंजे वक़्त सां गॾु। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।